करके ॻाल्हिड़ियूं कंडा ढोर धणिन जूं कीअं से रातड़ियूं कंहिं पर ॾींहं गुज़ारियई। सॼी संगत के हक़ मौजूद जिए लतीफ़ जिए सिंध जिए आलम इंसानियत धनी बख्श बारीचो भलीकार इरशाद अली ख्वावड़ भलीकार अली मोहम्मद जमाली भलीकार साईं जूंजार पीरज़ादा साईं बिस्मिल्लाह हक़ मौजूद साईं अली अदर खोड़ो आशिक़ लतीफ़ साईं हक़ मौजूद बख्शल बागी असांजो बहितरीन शाइर हक़ मौजूद साईं डॉक्टर फयाज़ लतीफ़ जेको अॼु असांजो महिमान आहे जेको गुफ़्तगू कंदो साईं जिन खे भलीकार साईं हिकिड़ो कमेंट करे छॾियो अरसलान अहमद साईं हक़ मौजूद तनवीर अहमद चांडियो लिखे थो जियो चांडिया सदा जीअनि चांडिया पर जीए मुंहिंजी सिंध ऐं सिंधी क़ौम लख लाइक़ लख अहसान वॾी महिरबानी मोहम्मद सुलेमान वसाण साईं लख लाइक़ अव्हां जा लख थोरा अव्हां असांजा पढ़िया लिखिया दोस्त हुयो ऐं मोहम्मद सुलेमान वसाण हिकिड़ो जेको इल्मी कारनामो सर अंजाम ॾिनो आहे उहो कारनामो इहो आहे त सिंध सलामत.com ते अव्हांखे सिंध जो समूरो इल्मु अदब ऐं शाइरी ऐं हर तरह जा किताब अव्हांखे मिली सघंदा। न रुॻो इन वेबसाइट जी अव्हां विज़िट कयो उनखे पर इन वेबसाइट ते ख़र्च बि ईंदो आहे। मोहम्मद सुलेमान वसाण साहब जी इन मदद बि थियणु खपे। अयाज़ खोसो असां सां प्रोग्राम में शामिलु आहे। ज़हूर तुनियूं असां सां प्रोग्राम में शामिलु आहे। सारंग लतीफ़ थेबो असां सां हिन में प्रोग्राम में शामिलु आहे। क़ुर्बान ज़रदारी साईं लख लाइक़ लख अहसान अव्हां वक़्तु कढियो आहे। मोरड़ियो मीरबर मुंहिंजो प्यारो लख लाइक़ इब्राहिम जोखियो साईं लख लाइक़ साईं सदा जी लतीफ़ ज़ुबैर सागर महर उहो बि असांजे प्रोग्राम में आहे। अमजद दुरानी उन आज़ादु नज़म मोकिलियो आहे। महिरबानी साईं पहिरियां असां पंहिंजे महिमान सां कचहरी करियूं उनखां पोइ अव्हांजो आज़ादु नज़म वक़्तु मिलियो त ज़रूरु पढ़ंदासीं। अयाज़ अली जमाली उहे अची विया आहिनि। संदन लख लाइक़ नसरुल्ला जरवार साईं क़िबला हक़ मौजूद साईं नसरुल्ला साईं अव्हां ग़ैर हाज़ुर था रहो। हाणे मूंखे सुबुह वारो मैसेज बि नथा कयो भलीकार वारो उहो मैसेज बि नथा करियो। मुर्शिद हादी लतीफ़ साईं दोस्त ईंदा था वञनि। करका वेही ॻाल्हि कंडा ढोर धणिन जी हड़े अॼु हाल ॾुखिया ॾींहं गुज़ारियईं। कंडा तो वटां सच के सेणनि लॾियो कंडा तो वटां सच के सेणनि लॾियो मञर तो मथां छणियो पोइ छुगे कंडा कुॼाड़िया उभो आहीं रेल में पिरी पुॼाणा सुकी भांगूं न थिए कंडा ढोर धणिन तोखे कोन्हे सूर कंडा ढोर धणिन तोखे कोन्हे सूर लामुन मथे ॿूर हूंदन चाढ़े हेतिरो जे तूं हड़ो वढ कंडा ढोर धणिन जो पाणा ॾेई ॾढ मोरे मञर न करिए। दोस्त रुॻो को दोस्त कमेंट करे महिरबानी करे त मुंहिंजो आवाज़ु ठीकु पियो अचे। साईं शौकत लोहार असांजो नामियारो कालमिस्ट आहे लेखक आहे उहो बि असांजे प्रोग्राम में शामिलु थी वियो आहे। अयाज़ लाशारी साईं उहो बि असांजे प्रोग्राम में शामिलु थियो आहे। शबीर चांडियो साईं सदा मौजूद लुकमान नवाज़ साईं लख लाइक़ अव्हां सदाईं प्रोग्राम में शामिलु थींदा आहियो अव्हांजा वॾा वड़ लुत्फ़ुल्ला चांडियो साईं महिरबानी मूंखे PhD छो न करणु ॾिनऊं साईं उनजा घणा सबब आहिनि। अॼु जो मौज़ू इहो कोन्हे ऐं कंहिं दफ़े आउं अव्हांखे अर्ज़ु रखंदुसि मुजमन MGM भलीकार उन्हनि खे नसरुल्ला साईं मां अव्हांखे भलीकार करे चुको आहियां ऐं मोहम्मद सुलेमान लख लाइक़ साईं मोहम्मद सुलेमान वसाण लख लाइक़ अव्हांजा लख अहसान अव्हांजो कमेंट मुंहिंजे लाइ तमामु वॾी माना थो रखे। जुनेद मीरानी साईं भलीकार मुनीर अहमद आगरो साईं भलीकार लख लाइक़ सभई दोस्त अचो पिया। अब्दुल्ला जरवार मुंहिंजो महबूब साईं साईं पेरनि ते हथ क़बूल पवनि। फ़क़ीर फरीद बंभरो साईं सदा मौजूद। काशिफ़ हुसैन कुरैशी साईं महिरबानी वालेकुम सलाम। प्यार अली जलालानी मिठा हक़ मौजूद। तालिब हुसैन लतीफ़ साईं जो तमामु वॾो पारखू आहे ऐं उनखे हक़ मौजूद। साईं गुलहसन कलमती राति असांजो महिमान ख़ासि हुयो। सिंध जो इंतिहाई वॾो मुहक़िक़ ॾाहो उहो असांजे प्रोग्राम में शामिलु आहे। साईं खे भलीकार। असांजो साईं सजाद शाह असांजो महबूब आहे असांजो ऑफिसर आहे सिंध यूनिवर्सिटी जो उहो असांजे प्रोग्राम में शामिलु थी वियो आहे। मोहम्मद इसाक़ गन उहो असां वटि शामिलु थियो आहे। साईं जूंजार पीरज़ादो साईं सदा मौजूद। हमीद होत
असां सां गॾु आहे अदनान ख़ान सरकी एडवोकेट असांजे प्रोग्राम में शामिलु थींदा आहिनि। संदन लख लाइक़ अली हसन महर साईं, अव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिलु थींदा आहियो। लख लाइक़ मोहम्मद सालेह कीरियो असांजे प्रोग्राम में शरीक थींदो आहे, उन्हनि जा बि लख लाइक़, लख अहसान लख थोरा। लुकमान नवाज़ साईं, बिल्कुलु वॾी महिरबानी, अव्हां आगाही मूंखे ॾिनी त आवाज़ु ठीकु पियो अचे। हाणे आउं चाहियां थो त डॉक्टर फयाज़ लतीफ़ खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे उहो हिकिड़ो मूंखे कमेंट करे छॾे त जीअं आउं खेनि लाइन ते वठी सघां। सदा मौजूदु साईं जी लतीफ़ अदनान ख़ान सरकी एडवोकेट, अव्हांजी वॾी महिरबानी, लख लाइक़। डॉक्टर फयाज़ खे आउं इनवाइट भला कयां, छाकाणि त डॉक्टर फयाज़ असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि, पर जीअं मूं उन्हनि खे गुज़ारिश कई त पाण मूं ॾे कमेंट कनि, पर हुनजो कमेंट अञा न आयो आहे, उनजे करे मां खेनि इनवाइट करे थो छॾियां। डॉक्टर फयाज़ लतीफ़ खे मां एड पियो करियां। डॉक्टर फयाज़ लतीफ़ जो ख़बर नाहे छो कहिड़ो मसइलो आहे जंहिंजे करे डॉक्टर फयाज़ लतीफ़ एड न पिया थियनि। हबीब साईं भली का, लख लाइक़, लख अहसान, अव्हांजा अहसान किरोड़े कुर्ब। दोस्तनि जी वॾी महिरबानी, सभई दोस्त सभई प्यारा महबूब आहिनि जेके शबीर अहमद चांडियो बि अची वियो आहे प्रोग्राम में। साईं फयाज़ लतीफ़ खे मूं रिक्वेस्ट मोकिली आहे, साईं एड थियनि मूंसां त उन्हनि सां कचहरी पाण शुरू करियूं था। ग़ुलाम फहद घमण साईं सदा मौजूदु, साईं फयाज़ लतीफ़ खे पाण वरी नए सिरे सां रिक्वेस्ट था मोकिलियूं। साईं खे ऐं एड कयो आहे मूं इश्तियाक हुसैन वाह साईं, वॾी महिरबानी साईं, लख लाइक़, लख अहसान। कंडा तूं केॾो जॾहिं भरियो ढोर वहे, कंडा तूं केॾो, अनीस ख़ासि केली साईं भली करे आया। साईं अरबाब करीम सदाईं असांजे प्रोग्राम में ईंदा आहियो। कंडा तूं केॾो जॾहिं भरियो ढोर वहे, जसो तण जेॾो तोको गॾियो पहीड़ो, सच के सुको ढोर कंधीअ अक फुलारिया, सच की सुको ढोर कंधीअ अक फुलारिया, जुंगन छॾियो ज़ोर, सर सुको सूंघे गया। ग़ुलाम हुसैन ख़ासि केली साईं सदा मौजूदु, लख लाइक़। ऐं डॉक्टर फयाज़ लतीफ़ खे मूं एड कयो आहे, पर उहो जेसिताईं एड थियनि ज़ुल्फ़कार तुनियो बि असांजे प्रोग्राम में अची वियो आहे, उन्हनि जी महिरबानियूं। हाजी शाद राजड़ साईं लख लाइक़। साईं सिकंदर जानियारो लतीफ़ साईं जो आशिक़, मुंहिंजो महबूब, उहो बि प्रोग्राम में शामिलु थी वियो आहे। वालेकुम सलाम साईं सिकंदर जानियारो साहब, वालेकुम सलाम। अनीस ख़ासि केली बि असां सां गॾु आहे। साईं खे ख़बर नाहे छो साईं एड न पियो थिए डॉक्टर फयाज़ लतीफ़, को नेट जो इशू आहे। नो आंसर फ्रॉम डॉक्टर फयाज़। डॉक्टर फयाज़ खे हिकु दफ़ो वरी असां इनवाइट करे था छॾियूं, ख़बर नाहे छो डॉक्टर फयाज़ जिन मूं वटि इनवाइट थियल आहिनि, हुननि वटि को नेट जो मसइलो थी सघे थो, उनजे करे ज़ाहिर आहे हू पंहिंजी कोशिशि हुनजी जारी आहे। रियाज़त बुर्ड़े खे बि इनवाइट करे था छॾियूं। जेसि ताईं असांजे नेट जो इशू सवलो थिए ऐं डॉक्टर फयाज़ उहे मूं वटि इनवाइटेड आहिनि, उहे जॉइन कनि, तेसि ताईं असां वटि थोरी डिस्टर्बेंस आहे। अहसान रिंद लतीफ़ साईं जो आशिक़ आहे, तमामु सुठा बैत शेयर कंदो आहे, उहो बि असांजे प्रोग्राम में शामिलु आहे। अब्दुल हफ़ीज़ दर्स, उहो असांजे प्रोग्राम में शामिलु आहे। डॉक्टर फयाज़ अव्हां आया हुआ, पर वरी अव्हां ॾिसण में न पिया अचो। जेकॾहिं को मसइलो आहे त ॿुधायो, महिरबानी करे कमेंट मूंखे कयो त जीअं आउं अव्हांखे लाइन ते वठी सघां। जॾहिं ढाॻे ढोर ॿई वहनि बलिहार में, तॾहिं ताज़ड़ियुनि तूर हो चसो तनसीं, सुकी ढोर डहियूं थियो कंधीअ ॾिनो काओ, अलाह अलाह, सुकी ढोर डहियूं थियो कंधीअ ॾिनो काओ, पाणी पटीहल में अॻियूं न आयो,
माण्हुनि मेड़ाओ कहीं कहीं भेणीअ अल्लाहु अकबर। कमाल जा मुर्शिद हादी जा बैत कमाल जा ग़ैर मामूली। अब्दुल मजीद मेमण मुंहिंजो क्लास फेलो महबूब, हिन जी न्याणी अकाउंटिंग में इंटरनेशनल लेवल ते पोजीशन हासिलु कई आहे, उहो असांजे प्रोग्राम में शामिलु आहे। इम्तियाज़ अली सहर साहड़ा या सहरा उहे प्रोग्राम में आया आहिनि, भलीकार उनखे चऊं था। ऐं शाहनवाज़ मेंद्रो असांजे प्रोग्राम में आहे। साईं बख़्श लगारी साहिब जन असांजे प्रोग्राम में आहिनि। साईं सदा मौजूदु शाहनवाज़ साईं। डॉक्टर नूर चांडियो सदा मौजूदु साईं, सदा अवाम ख़ुशि हुजो। इम्तियाज़ अली सार हासिम वालेकुम सलाम। साईं बख़्श लगारी माशाल्लाह बहितरीनु कुर्ब। अब्दुल मजीद साईं सदा मौजूदु। मंज़ूर बलोच साईं माशाल्लाह कुर्ब अवां जा। निसार अहमद अंसारी बिस्मिल्लाह भले करे आया। मंज़ूर बलोच साईं भली करे आया। ग़ुलाम रसूल आरी सर मुंहिंजो प्यारो, उहो बि अची वियो आहे प्रोग्राम में। शहाबुद्दीन जलालानी असांजो प्यारो दिलबर दोस्त आहे, उहो बि अची वियो आहे असांजे प्रोग्राम में। ऐं डॉक्टर फयाज़ लतीफ़ ग़ाइब आहिनि, न पिया ॾिसण में अचनि, शो न पिया थियनि मूं वटि। उन्हनि खे मां इनवाइट करे चुको आहियां, पर लॻे थो हुन वटि को नेट जो इशू आहे। जेसिताईं उहो थिए, गुलहसन गुल बलोच साईं भली करे आया असांजे प्रोग्राम में। ऐं शाहनवाज़ मेंद्रो साईं महिरबानी। मंज़ूर अहमद आरफ़ानी साईं प्रोग्राम में अक्सर ईंदा आहिनि, कॾहिं कॾहिं ग़ैर हाज़िर हूंदा आहिनि, लख लाइक़। मुमताज़ शेख साईं अव्हां जी महिरबानी, अव्हां प्रोग्राम में आया। अली जान सिंधी साईं भलीकार 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 साईं, लख लाइक़। निसार अहमद अंसारी साईं वालेकुम सलाम। जी आर काका साईं भली करे आया प्रोग्राम में, लख लाइक़। साईं डॉक्टर अब्दुल मजीद प्रोफेसर डॉक्टर अब्दुल मजीद असांजे प्रोग्राम में शामिलु थी विया आहिनि, उन्हनि खे भलीकार। साईं डॉक्टर साहिबु तव्हांजा लख लाइक़। लख अहसान सूफ़ी सरफराज़ वसाण सदा मौजूदु प्यारा। गुलहसन गुल बलोच वालेकुम सलाम साईं। रियाज़त बुर्ड़ो मुंहिंजो महबूब साईं भली करे आया तव्हांखे PhD करण जूं मुबारकूं, तव्हां उन में कामयाबु थिया। सदा मौजूदु साईं। मंज़ूर अहमद आरफ़ानी सूफ़ी सरफराज़ वसाण साईं। जी साईं हुकुम कयो साईं, हुकुम कयो। कमलेश कुमार भली करे आयो बाबा, तव्हां वॾी महिरबानी तव्हांजी। डॉक्टर फयाज़ लतीफ़ असां सां ऑनलाइन थिया हुआ, जेके अॼु असांजा अहम तरीन महिमान आहिनि, पर हाणे शो मूं वटि न पिया थियनि। मुंहिंजी कोशिशि आहे त डॉक्टर फयाज़ लतीफ़ साहिब जिन खे जेका सो प्रोग्राम में शामिलु कजे। अॼु जा उहे अहम महिमान आहिनि असांजा। डॉक्टर अब्दुल मजीद चांडियो जूं वॾियूं महिरबानियूं आहिनि जो उहे असांजे प्रोग्राम में सदा ईंदा आहिनि। फयाज़ लतीफ़ साईं खे ऐं हिकु दफ़ो वरी रुके थो, काका फ़तेह बि असांजे प्रोग्राम में शामिलु आहिनि। ढोर न अॻी ढार महंद मलाहन लिखियो, मोड़े छोड़िया मकड़ा पसी पाणीअ पार। जसो तण जहा यार पिया वीर विमास में। जसो तड़ यारनि खणी छिनी छॾियो, रुनो अखियुनि जॾहिं फोड़ायो सॼणी। साईं फयाज़ लतीफ़ साईं अची विया आहिनि असांजे प्रोग्राम में। साईं अव्हांखे भलीकार, अव्हांजा लख लाइक़। सर वॾा कुर्ब अव्हांजा। ख़बर जी न आहे लतीफ़ साईं, कोई नेट जो मसलो। सदा जी सर, सदा जी। सदा ख़ुशि हुजो। शाहनवाज़ मेंद्रो साईं चवनि था त असांजो दोस्त नजम चांडियो बि तव्हांखे सलाम चवे पियो। साईं वालेकुम सलाम। साईं गुलहसन संगत खे सलाम। हा साईं। साईं गुलहसन कलमती साईं जिन लिखियो आहे, साईं लतीफ़ जी दरगाह ते सजादा नशीन कहिड़ो कमु। इहे त लतीफ़ जे फ़िक्र ते बोझ आहिनि। उन वटि लतीफ़ जो फ़िक्र फ़क़ति धागा ऐं फीणा आहिनि। पाण इलाज लाइ ॿाहिरि वञनि, बाक़ी आम माण्हू धागनि ऐं फीणनि जो दर्स ॾियनि। साईं गुलहसन कलमती जहिड़े माण्हू जो इहो कमेंट आहे साईं, ज़बरदस्त आहे। हा साईं लुकमान नवाज़ साईं गुलहसन कलमती खे बि वठंदासीं। साईं गुलहसन कलमती साहिब कचहरी कयो। मुज़फ़र अली कोकर, साईं गफ़ूर शाह तकवी, साईं लतीफ़ साईं जा तमामु वॾा पारखू आहिनि, पर ख़बर न आहे छो प्रोग्राम में शामिलु थियण खां लहराईंदा आहिनि। मुंहिंजो उन्हनि सां फ़ोन ते राब्तो हूंदो आहे, पर हू शरीक था थियनि, लख लाइक़। हाणे दोस्त तमामु घणा आहिनि, तंहिं करे ऐं सभिनी दोस्तनि खे भलीकार थो चवां। सभई दोस्त इंतज़ार में आहिनि। डॉक्टर फयाज़ लतीफ़ साईं शेख हयात जी शाइरी में जमालियात, उन ते उन्हनि जी PhD आहे ऐं भिटाई जा तमामु शानदार ऐं ज़बरदस्त क़िस्म जा जेके आहिनि से उहे पारखू आहिनि ऐं उनजो लतीफ़ साईं जे फ़िक्र जो इदराक रखनि था। पाण बहितरीन सिंध जा नाले वारा लेखक आहिनि ऐं हुननि जी तहक़ीक़ तमामु शानदार आहे। सो अचो त पाण गुफ़्तगू था कयूं डॉक्टर फयाज़ लतीफ़ साईं सां। मुंहिंजा प्यारा पुराणा दोस्त आहिनि,
उन्हनि खे भलीकार बि चऊं था। संदन वॾी महिरबानी। डॉक्टर फयाज़, मुंहिंजी अव्हांखे इहा गुज़ारिश आहे त अॼु असांखे सम्झायो त लतीफ़ साईं केरु हुयो? गुलाम रसूल साईं अव्हांजा वॾा वड़। हाणे लतीफ़ साईं खे सम्झाइण, साञाइण इहो आहे ॾाढो ॾुखियो। ऐं पाण केरु हुआ इहो त अञा बिना मुश्किल आहे। ऐं कोशिशि कंदुसि त लतीफ़ शुनासी जे हवाले सां जेके ॿ अखर मूं वटि आहिनि, जेके अहसास मूं वटि आहिनि, जेको मूं जी भिटाई खे पढ़ंदे ऐं हिन वक़्त ताईं परूड़ियो आहे, उहो कोशिशि कंदुसि त दोस्तनि ताईं पहुचाइजे। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह छाकाणि बिस्मिल्लाह। लतीफ़ अहिड़ी हमगीर हस्ती आहे जंहिंजे जी कलाम खे, जंहिंजी शाइरीअ खे हर ॾींहुं जॾहिं बि असां पढ़ूं था त नए अंदाज़, नए अहसास ऐं नई नुदरत सां असांजे साम्हूं थो अचे। हाणे आम तौर ते ॿ टे भिटाई जे हवाले सां ॻाल्हियूं आहिनि जेके आउं करणु चाहींदुसि। उहे इहे त मिसाल लतीफ़ साईं जे लाइ चयो वेंदो आहे त भिटाई मुश्किल आहे, ॾुखियो जी शाइर आहे। जी ॿिए तरफ़ ईअं बि चयो वेंदो आहे त लतीफ़ अवामी शाइर आहे। हाणे जी ॿ साईं। इहे ॻाल्हियूं आहिनि। लतीफ़ ॾुखियो शाइर आहे, लतीफ़ अवामी शाइर आहे। इन जी बि इन्हनि नुक़्तनि, नंढड़नि नंढड़नि नुक़्तनि खे पाण अॼु ज़ेरे बहस आणींदासीं त जीअं भिटाई या लतीफ़ शुनासी ॾांहुं असांजी जेका विख आहे उहा विख असांजी वितरी रहे, बहितर रहे ऐं पॉज़िटिव रुख में रहे। ऐं असां जी जेको ॿ विखूं खणूं उहो भिटाई खे सम्झण ऐं साञाइण जे हवाले सां हुजे। हाणे लतीफ़ जेकॾहिं ॾुखियो शाइर आहे त उहो अवामी कीअं थो थी सघे? जी जी अवामी ज़बरदस्त। जेकॾहिं हूंदो त उहो त आसान हूंदो, सवलो हूंदो। जी जेकॾहिं मुश्किल आहे त उहो मुश्किल छो आहे? उन जा असबाब कहिड़ा आहिनि, उन जा रीज़न्स कहिड़ा आहिनि, उन्हनि ते बि सोचण वीचारण जी ॻाल्हि आहे। जी आउं सम्झां थो त भिटाई ॾुखियो शाइर न आहे, गहरो शाइर आहे। वाह 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 वाह, उन शानदार वटि ॻाल्हि। इदराक ऐं अहसास आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में इहो बि मुग़ालतो आहे त पोइ भिटाई अवामी शाइर आहे। भिटाई जी अवामी शाइर न आहे मुंहिंजी नज़र में। हा, अवामी मौज़ू ज़रूरु आहिनि, भिटाई जा किरदार अवामी ज़रूरु आहिनि। भिटाई जो जेको अहसासु आहे, जेको सराउंडिंग आहे भिटाई जी, भिटाई जन किरदारनि सां मुखातिब आहे, उहे अवामी ज़रूरु आहिनि। पर भिटाई जी उन्हनि सां ट्रीटमेंट फ़लसफ़ियाणी आहे, फ़िक्री आहे। तंहिं करे भिटाई रिवायती शाइर न आहे पर ग़ैर रिवायती शाइर आहे। उन जे जी करे हर माण्हू जे वस जी ॻाल्हि कोन्हे त भिटाई खे सम्झी सघे। भिटाई खे उहे सम्झी सघनि था जन वटि दानिश, इल्मु, ॾाहप ऐं तजुर्बो मौजूदु आहे ऐं ज़िंदगी खे वेझो थी उन्हनि महसूस बि कयो आहे, ॾिठो बि आहे ऐं परखियो बि आहे, परूड़ियो बि आहे। तंहिं करे मुंहिंजो नुक़्तो इहो आहे त लतीफ़ अवामी शाइर कोन्हे, भिटाई जा किरदार अवामी आहिनि। भिटाई जा जी जेके बि दास्तान आहिनि उहे अवामी आहिनि, छाकाणि जो असांजे सोसाइटी मां आहिनि, समाज मां आहिनि, उहे सदियूं पुराणा आहिनि ऐं ॿुधल सुधल बि आहिनि। असांजा ॾिठल न हुजनि भली, पर ॿुधल असांजा आहिनि ऐं असां जेको आहे सीना बसीने उन्हनि खे ॿुधंदा आया आहियूं। पर उन्हनि सां जेको ट्रीटमेंट आहे भिटाई जो, उहो ग़ैर रिवायती आहे। मिसाल जेकॾहिं भिटाई जी मारवी आहे त रुॻो उहा थर जी आम रिवायती औरत मारवी न आहे, पर उहा ग़ैर रिवायती भिटाई जे तख़यल जी मारवी बि आहे, जंहिंखे हुन सूरत व शकिल ॾेई हिकिड़ो जेको आहे वतन जी अलामत ऐं मुहिबे वतन तौर ते उन जेको आहे साम्हूं खणी आयो आहे। तंहिं करे मुंहिंजो नंढो हिकिड़ो नुक़्तो इहो आहे, दोस्तनि जे अॻियां आउं रखां पियो, त जेको असां वटि इहो मुग़ालतो आहे त भिटाई को अवामी शाइर आहे, भिटाई अवामी शाइर मुंहिंजी नज़र में न आहे। भिटाई जा किरदार अवामी आहिनि, पर उन किरदारनि सां जेको लतीफ़ जो ट्रीटमेंट आहे उहो फ़लसफ़ियाणो ऐं फ़िक्री आहे। तंहिं करे जॾहिं बि असां भिटाई खे सम्झण जी कोशिशि कयूं त इन नुक़्ते खे साम्हूं ज़रूरु रखूं। ॿियो नुक़्तो असां वटि मुंहिंजो जेको आहे उहो इहो आहे त इहो बि असां वटि हिकिड़ो आम तौर ते जदीद दौर में ख़ासि तौर ते असां ॾिसूं था
त लतीफ़ घणो ॻायो वेंदड़ शाइर आहे। लतीफ़ साईं खे तमामु घणो ॻायो थो वञे ऐं कंहिं हद ताईं इहा ॻाल्हि बि असांजे साम्हूं आहे त भिटाई खे पढ़ियो बि वञे थो, परूड़ियो केतिरो थो वञे, सम्झो केतिरो थो वञे, साञायो केतिरो थो वञे, उहो अलॻि मामिलो आहे, पर पढ़ियो ज़रूरु थो वञे। हाणे जॾहिं सम्झूं नथा, परखियूं नथा, परूड़ियो नथा, त उनखे पढ़ण जो बि जेको आहे मां सम्झां थो कोई आउटपुट, कोई हासिलात, कोई नतीजो कोन्हे को। तंहिं करे जेसि ताईं जंहिं शइ खे, मिसाल क़ुर मजीद आहे, असां पढ़ूं त तमामु घणो था, सम्झूं केतिरो था। हाणे लतीफ़ सां बि इहो नुक़्तो असांखे साम्हूं जेको मुंहिंजे तजुर्बे में जेको रहियो आहे, असांजा घणा पढ़िया लिखा माण्हू, वॾो अंग जेके डिग्री होल्डर आहिनि असां वटि, आम तौर ते जेको वॾियूं डिग्रियूं रखंदड़ असांजा दोस्त आहिनि, उन्हनि वटि बि भिटाई जी साञा ऐं सम्झ जे हवाले सां इलाही मुग़ालता आहिनि। तंहिं करे इन्हनि मुग़ालतनि खे सम्झण जी ज़रूरत आहे, इन्हनि मफ़रूज़नि खे सम्झण जी ज़रूरत आहे। जेसि ताईं असां इन्हनि शयुनि खे सम्झंदासीं न, तेसि ताईं लतीफ़ खे रहबर ऐं रहनुमा तौर ते अपनाए अॻिते वधी न सघंदासीं। असांजी अक़ीदत लतीफ़ सां पंहिंजी जाइ ते, असांजी मोहबत लतीफ़ सां पंहिंजी जाइ ते, पर लतीफ़ सां मोहबत ऐं अक़ीदत सां गॾोगॾु भिटाई हिकिड़ो अहिड़ो ग़ैर मामूली शाइर आहे जेको असांजो रहबर बि थी सघे थो, रहनुमा बि थी सघे थो, पर उहो असांजे इल्म ऐं इदराक सां थींदो। हाणे भिटाई खे सम्झजे साञाइजे कीअं? हिन वक़्त ताईं अव्हां जेको ॾिठो आहे त लतीफ़ ते जेको बि कमु थियो आहे, सवाइ थोरे कम जे, बाक़ी रिवायती कमु आहे मुंहिंजी नज़र में। उहो ई साॻी जेको आहे, साॻे लीके खे कुचियो वियो आहे, साॻियो ई जेको आहे रिवायतूं खणी भिटाई जी जेको आहे कलाम खे तजियो कयो वियो आहे, छंडियो ऐं छाणियो वियो आहे, सवाइ थोरे अदद जे जेको मिक़दारी तौर ते थोरो आहे ऐं घणो आहे, मयारी तौर ते तमामु थोरो अंग आहे। हाणे जिथे मिक़दार घणो हुजे ऐं मयार घटि हुजे, उते ज़ाहिर आहे इहा सूरत हाल ज़रूरु पैदा थींदी। हाणे असांजो फ़र्ज़ु थो जुड़े त जेके लतीफ़ सां मोहबत बि कयूं था, अक़ीदत बि रखूं था, ऐं कुझु साञाइण ऐं सम्झण जे हवाले सां बि असां जेको आहे हिकिड़ो पंहिंजो इदराक रखूं था, त उन्हनि जो फ़र्ज़ु आहे त भिटाई खे जेतिरो असां सम्झूं था ओतिरो ॿियनि ताईं पहुचायूं। हीउ जेको अव्हां कमु कयो आहे उहो ॾाढो लाजवाबु कमु आहे ऐं साराहण जोॻो कमु आहे, छाकाणि जो तमामु घणा दोस्त हीउ अव्हांजो प्रोग्राम ॾिसनि पिया ऐं लतीफ़ शुनासी जे हवाले सां आउं सम्झां थो त हीउ ॾाढो अहम कमु आहे जेको अव्हां सरअंजाम ॾियो पिया। लतीफ़ ते जदीद तज्ज़े ऐं तनक़ीद जे लिहाज़ सां कमु करण जी ज़रूरत आहे। मुंहिंजी अर्ज़ु कयो त लतीफ़ ते जेतिरो बि कमु थियो आहे उहो रिवायती नुक़्ते नज़र सां थियो आहे। हिन वक़्त ताईं बि असां भिटाई जे कलाम जा जेके इल्मी ऐं फ़िक्री ऐं फ़नी मयार आहिनि उहे तय न करे सघियाऊं। हर 3 ॾींहं ते मुख़्तलिफ़ दोस्त जेको आहे के मुख़्तलिफ़ शयूं खयो भिटाई सां मनसूब करे था छॾियूं, ऐं उन जे लाइ असां वटि कोई मयार कोन्हे जंहिंजे मयार जे बुनियाद ते परख करे चऊं त इहो कलाम लतीफ़ साईं जो आहे या नाहे। तोड़े जो असांजे इलाही आलमनि तमामु महिनत सां हिकिड़ो कमु सरअंजाम ॾिना आहिनि, पर उन्हनि में बि अहिड़े क़िस्म जूं शयूं अञा तय थी न सघियूं आहिनि जंहिंजे बुनियाद ते असां इहा शइ दावा करे सघूं त हीउ पैमानो आहे, हीउ परख आहे जंहिं ते असां लतीफ़ साईं जी शाइरीअ खे परखे परूड़े ऐं चऊं त हीउ कलाम लतीफ़ साईं जो आहे ऐं हीउ जेको कलाम आहे उहो कंहिं ॿिए शाइर जो आहे। हाणे वॾो अलमियो असां सां इहो आहे, ऐं उहो थींदो आहे हर दौर जो वॾो शाइर जेको हूंदो आहे, अज़ीम शाइर जेको हूंदो आहे, उहो पंहिंजे दौर ते हावी हूंदो आहे। लतीफ़ साईं पंहिंजे दौर ते हावी आहे। तोड़े जो उन दौर जो डिक्शन जेको आहे उहो घणनि शाइरनि जो साॻियो आहे। मीर शाह इनायत खां वठी शाह करीम शाह जेको आहे काज़ी कादन ताईं सभिनी जो डिक्शन अव्हां ॾिसंदो त थोरी जेको आहे फ़िक्री ऐं फ़नी तब्दीलियुनि खां रखी करे अॻियां, बाक़ी उनजो जेको असलोब आहे उहो तक़रीबन साॻियो आहे। हाणे इन हालतुनि में अॼु ताईं लतीफ़ जो जेको कलाम असां वटि मुख़्तलिफ़ जेके मुहक़िक़ आहिनि या लतीफ़ शनास आहिनि, उहे मुख़्तलिफ़ कलाम जेको आहे मुख़्तलिफ़ माण्हुनि खां जंहिंजे पेट में पियो आहे, ज़बानी कलामी उन्हनि वटि आयो आहे,
उन्हनि खां वठी ऐं उहे भेटाई जे कलाम खे मंज़र आम ते आणींदा था रहनि। ख़ासि तौर ते रागिन वटि अव्हां खोड़ मिक़दार ॾिसंदो त लतीफ़ जे नाले सां मनसूब अव्हांखे कलाम मिलंदो। जी फिराई इमदाद अली जो कमु अव्हां जे साम्हूं आहे, उन ते बि छंड छाण जी ज़रूरत आहे त उहो केतिरो लतीफ़ जो कलाम आहे ऐं केतिरो लतीफ़ जे दौर जे ॿियनि शाइरनि जो कलाम आहे। जी त इन सिलसिले में बि लतीफ़ खे सम्झण जी ज़रूरत आहे ऐं इहे सभु पहलू जेसिताईं असां न सम्झंदासीं तेसिताईं भिटाई जो जेको कलाम आहे उनखे हक़ीक़ी तौर ते परखणु ऐं पढ़णु असांजे लाइ मुश्किल थींदो। ॿियो नुक़्तो जेको मुंहिंजे नज़र में आहे उहो लतीफ़ आम शाइर न पर अलामतुनि जो शाइर आहे। भिटाई पंहिंजी शाइरीअ में आम ऐं रवाजी ॻाल्हियूं नथो करे, हुनजो जेको अंदाज़े बयानु आहे उहो अलामती आहे। तंहिं करे सम्झण में बि असांखे ॾुखियाई पेश अचे थी ऐं उनजी पहिणी जे हवाले सां बि मुख़्तलिफ़ स्कॉलर, मुख़्तलिफ़ आलिम, मुख़्तलिफ़ लतीफ़ शनास जेको आहे उहो मुग़ालतनि जा शिकार थियनि था। मिसाल तौर ते असां वटि मशहूरु लतीफ़ जे बैत जी सिट आहे, अव्हां मुख़्तलिफ़ मौक़नि ते जेको आहे ॿुधी बि हूंदी, पढ़ी बि आहे ऐं असां उन ते गौर फ़िक्र बि कयो हूंदो। अलाह ॾाही मथियां ॾाहियूं ॾुख ॾिसनि। जी हाणे इन्हे सिट खे आम तौर ते अहिड़े एहसासे निदामत सां वरितो वेंदो आहे जो सम्झो वेंदो आहे त मां ॾाही न थियां। जी ॾाहा छाकाणि ॾुख ॾिसंदा आहिनि। सही तंहिं करे जेको आहे भिटाई जो कलाम असां सम्झण ऐं साञाइण जे हवाले सां गहरी जेसि ताईं असां वटि फ़िक्री पुख़्तगी न आहे तेसि ताईं ॿियो उन कॉन्टेक्स्ट में सम्झण जी बि ज़रूरत आहे जंहिं जी कॉन्टेक्स्ट में लतीफ़ ॻाल्हाए थो ऐं चवे थो। हाणे आम तौर ते जीअं मूं अर्ज़ु कयो त लतीफ़ जी इन सिट खे ईअं वरितो वेंदो आहे त ॾाहप ॾंग ॾींदी आहे। भिटाई जेको ॾंगनि जो हैराक आहे, जी भिटाई जेको तकलीफ़ुनि दर्दनि जो हैराक आहे, उहो कीअं थो दांह करे चई सघे त मूंखे दर्द न खपनि। जी जेको दर्दनि खे पंहिंजे सफ़र जो सूंहों थो सम्झे, उहो शाइर जेको मौत खे पंहिंजो सूंहों बणाए अॻिते वधण ऐं सफ़र करण जी ॻाल्हि थो करे, उहो दर्द खां कीअं थो घबराए सघे, जी उहो दर्द खां कीअं थो पछताए सघे, दर्द खां कीअं थो जेको आहे नचाए सघे। त इन हवाले सां आउं चवां थो त भिटाई खे सम्झण ऐं साञाइण जे हवाले सां असां जेसि ताईं सुचेत न थींदासीं, घण मुतालियाती न थींदासीं, घण पाड़ू न थींदासीं, घण तजुर्बाती ऐं घण मुशाहिदाती न थींदासीं, तेसि ताईं भिटाई असांखे मुकमिल सम्झ में न ईंदो। हाणे इहा जी सिट जेकॾहिं आऊं इन ते जेतिरो गौर कयो आहे, अलाह ॾाही मथियां, हाणे हिते ॾाही ॾाहप मां न आहे, सियाणी मां न आहे, सुचेत मां न आहे, पर हिते ॾाहो आहे चालाक, जी मौक़े परस्त। हम्म उहो माण्हू जेको मौक़े परस्त आहे, जेको चालाक आहे, जेको ठॻण जे लाइ, ॿिए खे चीट करण जे लाइ जेको आहे संभरियो ऐं जेको आहे सांबाह करण जे लाइ तयारु आहे। अलाह ॾाही मथियां ॾाहियूं ॾुख ॾिसनि। जेके जी चीटर हूंदा आहिनि, जेके ठगी करण हूंदा आहिनि, जेके मौक़े परस्त हूंदा आहिनि, भिटाई उन्हनि जे लाइ थो चवे। कंहिं जी ॾाहप, दानिश ऐं सोचींदड़ माण्हू जे लाइ कतन कोन थो चवे। मुंहिंजी नज़र में मूं जेतिरे क़दुरु भिटाई साईं खे सम्झो आहे, या ॿी लतीफ़ साईं जी हिकिड़ी बैत आहे जंहिंखे जेको बि ज़ूमन आहे, छाकाणि जो लतीफ़ जी शाइरीअ में इहा लचक आहे त उहो घण रखो आहे, मल्टी डायमेंशनल आहे। उहो ई सबबु आहे जो भिटाई जी शाइरी खे पढ़ंदड़ हर मकतब फ़िक्र जो माण्हू अव्हांखे मिली वेंदो। जी मौलवी हज़रात बि लतीफ़ खे पढ़नि था, नौजवान बि पढ़े थो, आशिक़ बि पढ़े थो, त इल्म वारो बि पढ़े थो, जेको सफ़रनि में जेको आहे यकीन रखंदड़ आहे, सैलानी आहे, उहो बि लतीफ़ खे पढ़े ऐं पढ़े थो। तंहिं करे भिटाई जी शाइरी में हिकिड़ी लचक आहे, जेका लचक हर माण्हू खे मौक़ो फ़राहम थी करे त उहो उन मां जेको आहे पंहिंजे प्यास उझाए। हाणे आऊं सुर ससुई माई जेको हिकिड़ो बैत आहे जंहिंखे आम तौर ते पढ़ियो वेंदो आहे, सधायती सबका बुख न बासे का। जी हाणे हिकिड़ो पासो त इहो आहे, सधायती माना सधू कंदड़। जी हा हर कंहिं वटि सध हूंदी आहे, तलब हूंदी आहे, तमन्ना हूंदी आहे, पर उनजी बुख बासींदो न आहे।
पर जॾहिं आऊं लतीफ़ खे पढ़ंदो आहियां इन सिट खे त मूंखे वरी ॿिए ज़ावे खां बि नज़र ईंदी आहे। जी। संधाए थी सभ का हम्म। बख न बासे का। जी। लॻल त हर कंहिंखे हूंदी आहे, सही। इश्क में अड़ियल सभु को हूंदो आहे, पर उनजी बास सभु कोई न कंदो आहे। बास उहो ई कंदो आहे जंहिं वटि पुख़्तगी हूंदी आहे, इश्क आलांबा करे उन वटि निकिरंदो आहे। त लतीफ़ इन हवाले सां बि असांखे मुश्किल लॻे थो, छाकाणि जो हू अलामती शाइर आहे, आम शाइर न आहे। हुनजा मौज़ू ज़रूरु आम आहिनि, पर हुनजो मौज़ूअनि सां अंदाज़े बयां ऐं इज़हार बयां उहो ग़ैर मामूली ऐं ग़ैर रिवायती आहे। तंहिं करे उनखे साञाइण ऐं सम्झण में बि असांखे थोरी दिक़त महसूसु थी थिए। हाणे भिटाई खे सवलो कीअं कजे, सम्झजे कीअं, उनजी साञा ऐं सम्झ ॾांहुं कहिड़ा क़दम खणजनि जो जेको असांखे ॾुखियो थो लॻे उहो जी। आसान थी पवे। मुंहिंजी राह हिकिड़ी इहा आहे त उनखे असां लतीफ़ खे निसाब तौर ते अपनायूं। जेसि ताईं निसाब बि रुॻो हायर सेकेंडरी ऐं सेकेंडरी लेवल जो न, यूनिवर्सिटी लेवल जो न, पर प्राइमरी लेवल खां सब्जेक्ट तौर ते असां भिटाई खे अपनायूं। छाकाणि जो भिटाई अहिड़ो हमगीर शाइर आहे जंहिंखे निसाब तौर ते प्राइमरी खां वठी अपनाइण जी ज़रूरत आहे। छाकाणि जो भिटाई जी। एॾो घण रुखो, एॾो वॾो शाइर आहे जेको असांजी निसाब खां वठी, तदरीस खां वठी, तालीम खां वठी, तरबियत ताईं, ज़िंदगी जी तरबियत कीअं कजे, तालीम कीअं हासिलु कजे ऐं हासिलात में जेके मुश्किलूं अचनि थियूं उनखे कीअं पार पइजे, इहे सभु रंद ऐं पंध भिटाई असांखे ॿुधाए थो। जेसि ताईं असां लतीफ़ साईंअ खे सब्जेक्ट तौर ते पंहिंजे निसाब जो हिसो न बणाईंदासीं, तेसि ताईं असांजे नौजवान जी उहा लतीफ़ ॾांहुं रग़बत बि पैदा न थी सघंदी ऐं उनजी तालीम ऐं तरबियत बि उन अंदाज़ सां न थी सघंदी जंहिं अंदाज़ सां जेको आहे असां चाहियूं पिया, या असां जेको आहे असांजी नज़र में उहा आहे। त भिटाई खे साञाइण ऐं सम्झण जे लाइ मुंहिंजे नज़र में हिकिड़ो नुक़्तो इहो आहे। ॿियो, असांजे जी। आलमनि खे लतीफ़ शुनासी जे हवाले सां जेके पंहिंजे ॾाढे पोरे ऐं प्यार सां लतीफ़ साईं ते कमु था कनि, उन्हनि खे मुंहिंजी हिकिड़ी वेनती इहा बि आहे त लतीफ़ शुनासी जे हवाले सां जदीद मयारनि मुक़ररु करण जी बि ज़रूरत आहे। जी हा। अलामा काज़ी साहब, बलोच साहब ऐं ॿियनि लतीफ़ शुनासनि जेको बि कमु कयो आहे उहो अखियुनि ते, उन्हनि ॾाढा रंडा रोड़िया आहिनि, उन्हनि महिनतूं कयूं आहिनि, उन्हनि पंहिंजे पंहिंजे तौर ते हिकिड़ो कोशिशि कई आहे भिटाई खे परखण ऐं परवणनि जी, पर उन्हनि मयारनि ते बीही रहण। ऐं ॿियो, ग़ुलाम रसूल साईं, हर दौर जी तक़ाज़ा पंहिंजी थी हुजे। जी। जॾहिं अलामा काज़ी साहब लतीफ़ जे हवाले सां 3 वॾा मयार मुक़ररु करे उनखे अज़मत जी परख करण जे लाइ हिकिड़ी कोशिशि कई, उहो उन दौर में एॾा तनक़ीद जा मयार उसरी ऐं उभरी न सघिया हुया, तंहिं करे उन दौर में उहे मयार तमामु अहम हुया। पर अॼु ताईं उहे मयार एतिरा मुकमिल ऐं जामिया न आहिनि जो उन्हनि ते इन सां करे बीही रहूं। जेकॾहिं अॼु बि असां उन्हनि मयारनि ते परखींदासीं लतीफ़ खे, त मिसाल 3 मयार आहिनि, अवां सभिनी जे अॻियां उहे आउं सम्झां थो जेके बि असांजा ॿुधंदड़ वेठा आहिनि उहे सभु ॼाणनि था त लतीफ़ जे हवाले सां अलामा साहब 3 मयार हिकिड़ा मुक़ररु कया हुआ, जंहिंजी आउं ॾाढी इज़त पियो हवाले सां उन दौर में उहे मयार मुक़ररु करणु ॾाढा आम हुया। ऐं जी। हिकिड़ी अहम विख हुई लतीफ़ शुनासी जे हवाले सां, उहे मयार हिकिड़ा इहे हुया त अज़ीम शाइर उहो आहे जंहिंजी वोकेबलरी तमामु रिच हुजे, जी। जंहिंजी जेको आहे लुग़त तमामु जेको आहे घणी हुजे उन दौर में। ऐं उहो जेको आहे शेक्सपियर सां बि जेको आहे भेट कई ऐं जेको आहे मुख़्तलिफ़ जेके स्कॉलर हुया उन्हनि सां बि उन जेको आहे उनजो मवाज़नो कयो। हिन दौर में जेकॾहिं असां इन मयार खे खणी लतीफ़ जी शाइरीअ खे जेको आहे एनालाइसिस कंदासीं त इहो को एॾो वॾो मयार न आहे त लुग़त जंहिंजो ज़ख़ीरो वॾो हुजे उहो को अज़ीम शाइर हुजे। अॼु जो चङो भलो जेको असां वटि मारूफ़ सुघड़ आहे उन वटि तमामु घणा लफ़्ज़ आहिनि, पर रुॻो लफ़्ज़ हुजणु बेका एॾी वॾी अज़मत जी निशानी न आहे। ॿियो मयार जेको उन में मुक़ररु कयो हो अलामा साहब, उहो हुयो त अज़ीम शाइर उहो आहे जंहिंजी शाइरीअ में का तरमीम न करे सघिजे।
जंहिंजी जी शाइरी में का मॉडिफिकेशन न करे सघिजे, फिक्र उन जूं एतिरियूं जाम एतिरियूं कामिल ऐं मुकमिल हुजे जो उन में का बि तरमीम न करे सघिजे। ऐं सम्झां थो त अक़ीदत में त इहा चई सघिजे थी, पर इहा असां वटि कहिड़ी भला हिकिड़ी अथेंटिसिटी आहे जो चऊं त लतीफ़ जो कलाम जेको अॼु ताईं असां ताईं पहुतो आहे उहो लतीफ़ जीअं लिखियो उअं ई असां वटि पहुतल आहे। तंहिं करे इन मयार ते बि नज़रसानी करण जी ज़रूरत आहे। इहो उन दौर में त अहम हुयो, छाकाणि जो इब्तिदाई मयार हुया जिन ते लतीफ़ शुनासी जे हवाले सां हिकिड़ा बुनियाद रखिया विया। टियों मयार जेको हुयो उहो त कलाम उहो अज़ीम कलाम आहे जेको फसी हुजे, जंहिंमें बलागत हुजे। इहो हिन दौर में बि उनजी अहमियत आहे, पर चवण जो मक़सदु इहो आहे त तनक़ीद हिन वक़्तु तमामु घणो उसरी चुकी आहे। भिटाई खे ॿियनि ज़ावियनि खां बि परखण जी ज़रूरत आहे। उनजी फ़िक्री जेका पुख़्तगी आहे, उनजी जेका किरदारु निगारी आहे, उनजी जेका अलामत निगारी आहे, उनजो जेको तख़युल आहे, उन जेको तसवुरु आहे, उन सभिनी मयारनि खे, उनजी जेका जमालियात आहे, उन खे बि परखण ऐं परोवण जी ज़रूरत आहे। उन्हनि मयारनि खे बि जेकॾहिं असां अॻियां रखंदासीं त लतीफ़ शुनासी जे हवाले सां भिटाई असां वटि हिकिड़ो निशांबर थी साम्हूं ईंदो। ऐं इहे ई मुग़ालता आहिनि जंहिंजे करे खोड़ असांजे आलमनि कॾहिं कॾहिं हिकिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं बि कयूं आहिनि जेके माना थोरो असां जेके लतीफ़ साईं सां इश्क कयूं था, मोहबत कयूं था, उन्हनि जे लाइ दुखाईंदड़ बि आहिनि। अव्हांखे यादि हूंदो त कंहिं टाइम में असांजो इंतिहाई ऐं ॾाढी इज़त कंदो आहियां जेको आहे पंहिंजे अलहदाद बोहे साहब जी। डॉक्टर बोहे साहब हिकिड़ो इंटरव्यू ॾिनो हुयो इबरत अख़बार में, मूंखे जेतिरे क़दुरु यादि थो अचे, इबरत मैगज़ीन में, जंहिंमें हुन चयो हो, उहो कंहिं ॿिए कॉन्टेक्स्ट में चयो हुई त हाणे असांखे लतीफ़ खां मोकिलाइणो पवंदो, ॿाहूं ॿधी मोकिलाइणो पवंदो। भिटाई वटि असां एतिरो जामिद थी विया आहियूं, एतिरो बिहजी विया आहियूं जो अॻिते असांजी जेको आहे विक नथी वधे, तंहिं करे हाणे भिटाई खां ॿाहूं ॿधी असांखे मोकिलाइणो पवंदो। इहो सबबु उनजो हुन कहिड़े बि कॉन्टेक्स्ट में चयो, पर आऊं जेको सम्झां पियो त उहो इन जे करे हो जो लतीफ़ खे असां रिवायती अंदाज़ में दोहराए दोहराए एतिरो रवाजी ऐं रिवायती करे छॾियो आहे जो जेको असांजो गैर रिवायती ऐं रहबर शाइर आहे उनजी शाइरी मां अञा ताईं असां उहो हासिलु न करे सघिया आहियूं। अॼु बि असां भिटाई जी शाइरी में पखियुनि, ॿूटनि, जानवरनि जी जेको आहे तलाश वेठा कयूं, ऐं भिटाई जो जेको हमगीर फ़िक्र आहे उनखे एनालाइसिस करण जी, उनजे तर्ज़े करण जी, उनखे मौजूदा हालतुनि ऐं दौर ते जेको आहे लागू करण जी कोशिशि कई कोन्हे बिना। सो उन खे असां जेकॾहिं इन्हनि मयारनि खे थोरो पासे ते रखी भिटाई खे नए सिरे सां स्टडी करण जी कोशिशि कंदासीं त आउं सम्झां थो लतीफ़ अहिड़ो हमगीर शाइर आहे जेको हर दौर में असांजी रहनुमाई करे थो, छाकाणि जो हुनजी शाइरीअ में इहा गुंजाइश मौजूदु आहे। हालांकि कुझु डॉक्टर शाइर साहब अहिड़ा हूंदा आहिनि। जी जी मुझे डॉक्टर साहब तव्हां जी तव्हां जी तव्हां ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हियूं पिया कयो, पाण खे तमामु वॾा आला सतह जा माण्हू ॿुधनि पिया। साईं मशकूर फुलकारो साहब, साईं डॉक्टर अब्दुल मजीद चांडियो, प्रोफेसर डॉक्टर अब्दुल मजीद चांडियो असांखे ॿुधनि पिया, डॉक्टर मुश्ताक पुल ऐं ॿिया सभई जेके असांखे ॿुधनि पिया उहे वॾी सतह जा आलिम आहिनि। हाणे अवां ॻाल्हि दुरुस्त कई, पर मुंहिंजो हिकिड़ो हिते ख़्यालु इहो आहे त जेको अलामतुनि वारो अवां ज़िक्र कयो त शाइरी जो त बुनियादी आहे अलामत। तशबीहूं जॾहिं असीं ॾींदा आहियूं महबूब खे गुलाब जो गुलनि जहिड़ो असीं जेको आहे सो गुलाबी करे पेश कंदा आहियूं अलामतुनि में, पर मूंखे इन शइ ते हैरानगी आहे ऐं अव्हां खां सुवाल बि आहे त लॻभॻि 3 सदियूं अचे मुकमिल थियूं आहिनि। जीअं अव्हां ई फरमायो, जंहिं सां मुतफ़िक़ आहियां त लतीफ़ ते प्रोडक्टिवली उहो कमु त थियो आहे तमामु घणो, पर क्रिएटिविटी ते जेको आहे सो लतीफ़ जी ते कमु न थियो आहे। हिकिड़ी त इहा ॻाल्हि आहे। ॿियो जेके मयार आहिनि उहे ज़ाहिर हर दौर में उहे तब्दील थींदा रहनि था, शयुनि जा तहक़ीक़ जा मयार उहे तब्दील थींदा रहनि था। छा सबबु आहे त 3 सदियूं अचे पूरियूं थियूं आहिनि लॻभॻि, त भिटाई ते इन सतह जो असांजा मुहक़िक़ कमु न करे सघिया आहिनि? उनजे पस मंज़र में छा आहे? का शऊरी ॻाल्हि आहे, को उन में अक़ीदनि जा मसइला आहिनि, या कहिड़ो सबबु आहे जो उन ते उहो जेको क्रिएटिव जेका रिसर्च आहे उहा न थी सघी आहे ऐं अॼु ताईं माण्हू उन मुंझार जो शिकार आहिनि? जी डॉक्टर साहब। गुलाम साईं, ॿ शयूं आउं अर्ज़ु रखणु चाहींदुसि। हिकिड़ो अव्हां जेका ॻाल्हि कई अक़ीदे वारी,
त उहो जी फैक्टर बि आहे पंहिंजी जाइ ते। जी असां वटि इहो हिकिड़ो ज़हन में या माइंड सेट हिकिड़ो जुड़ी वियो आहे त लतीफ़ ते ॻाल्हाइण अक़ीदे जी खां हटी करे उहे मसइला पैदा कंदो। नए जी नुक़्ते नज़र खे खणी अचणु, लतीफ़ ते तजे ऐं तनक़ीद जे हवाले सां ॻाल्हाइणु उहो मसइला पैदा कंदो। तंहिं करे भिटाई ते ॻाल्हाइणु जेको आहे एहतियात खां कमु वठणु घुरिजे। अज़ीम शाइर आहे, वॾो शाइर आहे, ज़रूरु एहतियात करणु घुरिजे। छाकाणि जो असां जहिड़ो नंढो माण्हू भिटाई ते का दावा करे उनखे सम्झण ऐं साञाइण जे लाइ या तनक़ीदी हवाले सां का ॻाल्हि करे त उहा मामूली हिकिड़ी ॻाल्हि थिए थी पई। आलमनि जो कमु ज़रूरु आहे, इल्म वारनि जेको लतीफ़ शुनास जी दावेदारी कनि था या उन जंहिंजो वॾो कमु आहे। ऐं लतीफ़ शुनासी जे हवाले सां हिकिड़ो शागिर्दु आहियां, कुझु जेको आहे 2-3 अखर बि मस पेट में आहिनि ऐं भिटाई ते का दावा कोन्हे मुंहिंजी। लतीफ़ खे ऐं पढ़ण ऐं पढ़ण जी कोशिशि कई आहे। जेके ॿ बुकूं खयूं आहिनि उहे चाहियो त अवां बि बार बार चयो पिए त दोस्तनि सां शेयर कजे, ऐं मुंहिंजी बि दिलि चयो त थोरा ॾींहंनि खां अव्हांखे ऐं जेको आहे मुख़्तलिफ़ मजबूरियुनि जे करे टाइम ॾियां पियो, पर पाण ॻाल्हाए न पिया सघूं। त मुंहिंजा ॿ नुक़्ता आहिनि इन हवाले सां। हिकु त अक़ीदत जो जेको पर्दो आहे भिटाई ते उहो हावी ज़रूरु आहे इन में, त असां जेको आहे उन हवाले सां कमु उहो न करे सघूं। ॿियो अकेडमिक हवाले सां बि असांजा इलाही मसइला आहिनि। असांजा इदारा जेको आहे जेका उन्हनि में फ़ालियत हुअणु घुरिजे, जेका क्रिएटिविटी हुजणु घुरिजे, जेको कमु जंहिं मयार जो हुअणु घुरिजे, उहो सॉरी टू से उहो न पियो थिए। जी जंहिंजे करे बि इहो जेको मामिलो असां वटि आहे त असां वटि हिन वक़्तु जेके PhD लेवल जा कम थियनि पिया, MPhil लेवल जा कम थियनि पिया, उहे अकेडमिक घटि ऐं कुझु जेको आहे मराहतूं हासिलु करण जे हवाले सां घणो आहे उन्हनि ते फोकस। तंहिं करे ज़बरदस्त जेको प्रोडक्टिव कमु आहे, जेको मयारी कमु आहे, उहो दॿिजी वियो आहे ऐं मिक़दारी कमु असां वटि तमामु घणो साम्हूं थो अचे पियो। पर आउं चवां थो अञा के आहिनि कल जुग में कापड़ी जेके रंडा रोड़नि पिया, लतीफ़ साईं ते कमु बि थिए पियो, पर उहो थोरो आहे। ऐं जी कुझु अहिड़ा कुंडाइता माण्हू आहिनि जेके कुंड वछो जेको आहे गोशा नशीन थो वेठा आहिनि लतीफ़ जे हवाले सां। उन्हनि वटि इलाही शयूं आहिनि, पर असां वटि जनरल जेको कॉन्सेप्ट आहे त भिटाईअ ते ॻाल्हाए नथो सघिजे। भिटाई ते तनक़ीदी ज़ावे खां नज़र नथी रखी सघिजे। जेकॾहिं रखिजे थी, हिकिड़ो अवां लफ़्ज़ जेकॾहिं को ॻाल्हायो ऐं उहो इल्मी लफ़्ज़ आहे ऐं उन ते इल्मी हवाले सां बहस करण जी ज़रूरत आहे, पर बजाए इल्मी हवाले सां, मंतकी हवाले सां, लॉजिक जे हवाले सां पंहिंजो नुक़्ते नज़र रखण जे एतिरी त बाहोड़ थी थिए जो उहो जेको नुक़्तो रखंदड़ माण्हू आहे उहो वीचारो पाण ई हिरासजी थो वञे त हाणे आउं अॻिते जेको विख आहे ॿी जेको सोचियो वेठो आहे उहा रखां कीअं। तंहिं करे इन्हनि अक़ीदनि, इन्हनि जेको आहे एतिरामनि खे पासे ते रखी लतीफ़ शुनासी जे हवाले सां असांखे जुरत ऐं जेको आहे इंटेलेक्ट सां कमु करणो जी ज़रूरत आहे। जेकॾहिं उहा कंदासीं त लतीफ़ ॾांहुं असां विख वधाए ऐं उन जे कलाम खे, उन जे फ़हम खे ऐं फ़िक्र खे सम्झी सघंदासीं। अव्हांजी इहा ॻाल्हि बजा आहे त जेके मूं ख़ासि तौर ते 2 नुक़्ता रखिया, छाकाणि आउं अमली तौर ते इदारनि सां लाॻापियल बि आहियां जिथे रिसर्च थिए पई। उन्हनि इदारनि जी में जी तमामु थोरो मिक़दार आहे जेको मयारी या क्वालिटेटिव रिसर्च थिए पई। असां वटि घणो ज़ोर जेको आहे क्वालिटेटिव रिसर्च आहे, क्वांटिटेटिव रिसर्च आहे। क्वालिटेटिव रिसर्च तमामु घटि पई थिए, पर जी माण्हू आहिनि जेके कमु कनि पिया ऐं उहो थोरे मिक़दार में सही, आस्ते आस्ते कमु उहो जेको आहे लतीफ़ शुनासी जे हवाले सां मंज़र आम ते अचे पियो। मूंखे उमेद आहे त जेकॾहिं असां उहे जेको आहे सुचेत माण्हू जेके लतीफ़ शुनासी जे हवाले सां 2 अखर रखूं था पंहिंजे सोच में, फ़िक्र में, उन्हनि जो बेबाकी सां ऐं मंतकी हवाले सां मोहबत ऐं एतिराम सां जेकॾहिं खुलियल हिननि फोरमनि ते इज़हार कंदासीं त मुंहिंजो ख़्यालु आहे त दोस्तनि में जुरत बि पैदा थींदी। लतीफ़ शुनासी जे हवाले सां उहो जेको माण्हुनि वटि अहसासु आहे, जेको डपु आहे, जेका रुगो निजी अक़ीदत आहे, उहा बि घटिजी सघे थी ऐं अक़ीदत खां अकुल जो जेको आहे पासो उहो बि साम्हूं अची सघे थो। पर ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त उन में असां सभु जॾहिं हिसो पती ॻंढींदासीं ऐं इदारा बि ज़ाहिर आहे असां ई वेठा आहियूं सभु, उते जी बि जेकॾहिं असां कोशिशूं कंदासीं थोरियूं थोरियूं सही। ॾिसो न, आमतौर ते असां वटि इहो आहे त हिकिड़ो माण्हू छा थो करे सघे।
आउं चवां थो हिकिड़ो माण्हू घणो कुझु करे सघे थो। हिकिड़ो ॿिज जो दाणो जेकॾहिं कंहिं जंगल खे जनमु ॾेई सघे थो त हिकिड़ो सुचेत माण्हू छो नथो घणो कुझु करे सघे। पर उहो माण्हू में जेको आहे मुस्तक़िल मिज़ाजी हुजे, उन में उहा जुरत, जिदोजहद, जुस्तजू हुजे जेका लतीफ़ वटि मौजूदु आहे। थकिजण जी ॻाल्हि न हुजणु घुरिजे, मुसलसिल जिदोजहद ऐं जुस्तजू हुजे त आउं सम्झां थो इहा मंज़िल आसानी सां असां जेको हासिलु करे सघूं था। लतीफ़ जे हवाले सां जेके मुग़ालत आहिनि उहे उन्हनि जो हल बि कढी सघिजे थो ऐं भिटाई खे आम फहम बि बणाए सघिजे थो। पर जेसि ताईं असां उनखे पंहिंजे जेको आहे जेके लतीफ़ शुनासी जे हवाले सां बवकूं खणी ऐं उनखे साइंसी अंदाज़ में परखण ऐं परोड़ण जी कोशिशि कनि था, उहे अॻिते ईंदा त आउं सम्झां थो त भिटाई जो जेको मफ़हूम आहे, भिटाई जो जेको फ़लसफ़ो आहे, भिटाई जो जेको फ़िक्र आहे, उहो आम माण्हू ताईं बि पहुचाए सघूं था। लतीफ़ आम माण्हू पढ़े ज़रूरु अथो, पर वरी बि आउं इहा वर्जायां थो त उनखे आम माण्हू त छॾियो पर अहम माण्हू बि भिटाई खे सम्झे घटि पियो। जी डॉक्टर साहब, तव्हां तमामु शानदार ॻाल्हि कई आहे, पर हाणे हिकिड़ो वरी तव्हां सुवाल थो पैदा थिए। इहो इन सुवाल जो जवाबु शायदि अची वञे जेको लतीफ़ साईं ते उहो जेको प्रॉपर जेको साइंटिफिक अंदाज़ में कमु थियणु खपे आहे जेको न थियो आहे, जेका अव्हां ॻाल्हि कई आहे, दुरुस्त ॻाल्हि कई अव्हां। अलमियो इहो आहे त लतीफ़ साईं जे दौर में उन जी ज़िंदगीअ में ई जेके लतीफ़ साईं सां अदावतूं हुयूं उहे बि अव्हां खां मालूम करणु घुरंदुसि ऐं जीअं असांजा सभई ॿुधंदड़ उहो मालूम करे सघनि। अॼु ताईं उहे अदावतूं जारी आहिनि। मिसाल तौरु को हुनखे इस्टेब्लिशमेंट जो शाइर थो चवे, को चवे थो त हाणे लतीफ़ मां हथ कढो, को चवे थो त जेको सीपेक असांखे मिलियो आहे उहो लतीफ़ साईं जो जेको साईं सदाईं वारो जेको बैत हुयो उहा उन दुआ जो नतीजो आहे। यानी इन क़िस्म जूं जेके अकेडमिक दुश्मनियूं आहिनि ऐं ज़ाती दुश्मनियूं आहिनि ऐं नफ़्सियाती दुश्मनियूं आहिनि उहे अॼु ताईं बि लतीफ़ सां जारी आहिनि। ऐं चाहींदुसि त अव्हां लतीफ़ जे दौर में जेके संदसि हयाती में अदावतूं हुयूं लतीफ़ सां उन्हनि जो थोरो ज़िक्र करे वञो त कहिड़ियूं कहिड़ियूं धुरियूं हुन सां न ठहंदियूं हुयूं ऐं कहिड़े कहिड़े हालतुनि में हू रहियो ऐं उन्हनि हालतुनि में हुन जेका तव्हां अलामती शाइरी वारी ॻाल्हि कई आहे त उन सां शायदि उन जो बि जवाबु अची वञे त महिरबानी करे जेकॾहिं उन ते अव्हां ॻाल्हाईंदो त ज़बरदस्त थींदो। गुलाम रसूल साईं, आउं मुख़्तसिर हिकिड़ो पंहिंजो नुक़्ते नज़र ॾींदुसि। जी हूअं त भिटाई ते जेतिरो ॻाल्हाइजे उहो मां सम्झां थो घटि आहे ऐं उमिरियूं खपनि लतीफ़ साईं ते ॻाल्हाइण जे लाइ, उनजे हर रुख ते ॻाल्हाइण जे लाइ। अवां जेके ॿ शयूं रखियूं त भिटाई साईं सां पंहिंजे दौर में बि अदावतूं रहियूं त हिन दौर में बि जेको आहे अदावतूं रहियूं आहिनि। सबबु इहो आहे त अदावतूं उन्हनि रखियूं जेके ख़ुदि इस्टेब्लिशमेंट जा माण्हू हुया, जेके इस्तहसाली माण्हू ज़बरदस्त। हुया, पावर लविंग माण्हू हुया, उन्हनि अदावतूं रखियूं। हिन दौर में बि भिटाई सां अदावतूं उहे था रखनि जेके भिटाई शुनासी जी ॻाल्हियूं त कनि था, पर असुल में उन्हनि वटि शुनासी आहे ई कोन। उहे ख़ुदि जेको आहे ताक़तवरनि जा पालतू माण्हू आहिनि, इस्टेब्लिश जा ख़ुदि जेको आहे पैदावार जेको आहे उहे आहिनि। ऐं लतीफ़ हिकिड़ो गैर रिवायती गैर मामूली क़िस्म जो माण्हू आहे जेको न उन दौर में पंहिंजे मामूली माण्हुनि खां बर्दाश्त थियो, न हिन दौर में मामूली माण्हुनि खां बर्दाश्त थिए थो। तंहिं करे अहिड़े क़िस्म जा मफ़रूज़ा ठाहे हिकिड़ो मुग़ालता पैदा कया था वञनि त भिटाई जेको आहे असां खां सम्झ खां चढ़ियल माण्हू आहे। असांजे हिन दौर में न राबरी थो करे, न रमज असांजी जेको आहे अॻिते खणी हलण जी हुन वटि को पैगाम ऐं फ़िक्र आहे। तंहिं करे हुन त सदाईं जेको आहे इस्टेब्लिशमेंट जूं ॻाल्हियूं कयूं आहिनि। भिटाई त सदाईं जेको इस्टेब्लिशमेंट जे ख़िलाफ़ रहियो आहे, उहो माण्हू जेका मुरविज ॿोली आहे उनखे लत हणी, जेका सरकारी ॿोली आहे उनखे लत हणी हिकिड़ी मतरूक थियल महदूद लॾे जी ॿोली खे अपनाए थो त उहो इस्टेब्लिशमेंट जो माण्हू कहिड़ो कॾहिं थो थी सघे। जी उहो माण्हू जेके मरातूं छॾे वञी बुख कटे थो, वारीअ ते दड़ो थो अॾे, पंहिंजो घर नथो वठे, प्लाट नथो वठे, त उहो मरात याफ़्ता कीअं थियो? इहे जी सभु मरात याफ़्ता माण्हुनि जा मफ़रूज़ा आहिनि जेके हिकिड़ा मुग़ालता पैदा करे भिटाई खां असांखे परे करण था चाहिनि। छाकाणि त हू अहिड़ो शाइर आहे जेको गैर मामूली ऐं गैर रिवायती शाइर आहे। ऐं उहो ई सबबु आहे जो पोणा 300 साल गुज़रण जे बावजूद बि उन जी शाइरी, उन जो फ़िक्र, उन जो फ़लसफ़ो अॼु बि गैर रिवायती आहे।
ऐं अॼु बि गैर रिवायती तरक़ी पसंदि इंसान दोस्त माण्हुनि जी रहबरी ऐं रहनुमाई करे थो, जेके ताक़त जा जेको आहे तालबू आहिनि, जेके जेको आहे इस्तहसाल जा जेको आहे उनखे हथी ॾींदड़ आहिनि, उन्हनि जे लाइ भिटाई ज़रूरु जेको आहे एस्टेब्लिशमेंट जो माण्हू बि हूंदो, ऐं भिटाई जेको आहे मराहत याफ़्ता बि हूंदो, भिटाई मतरूक बि हूंदो, भिटाई जे फ़िक्र में कुझु मिलंदो बि कोन, पर आउं सम्झां थो जन वटि अकुल जी अखि आहे, जेके ज़ी शऊर आहिनि ऐं ज़ी रूह माण्हू आहिनि, उन्हनि जी भिटाई अॼु बराबरी करे थो। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त हुन जी शाइरी में जेतिरी नुदरत, जेतिरो ख़्यालु, जेतिरी फ़िक्र जी गहराई आहे, त ईंदड़ वॾे अरसे ताईं असांजी रहनुमाई करण जी ताक़त रखे थो। ज़बरदस्त। हाणे साईं, अवां उनजी निशानदेही कोन कई, पर आऊं थो इहो ॿुधाए छॾियां त मिसाल तौरु पंहिंजे इब्तिदाई दौर में लतीफ़ साईं सां कलोड़ा कोन ठहिया। अव्हांखे ख़बर आहे त मखदूम लतीफ़ साईं सां कोन ठहिया। अव्हांखे ख़बर आहे त साईं पीर मुग़ल पंज कोन पाग ठहिया। वारा। मूं इन जे करे ग़ुलाम रसूल साईं इनखे मुख़्तसिर कयो त जी किथे आउं वरी एक्सपेक्टेड हुयुसि, मुंहिंजा महिमान बि वेठा हुया, तंहिं जी करे मूं चाहियो पए त कुझु शयूं रखी अव्हां सां उन्हनि दोस्तनि खे बि टाइम ॾियूं। वरी नेक्स्ट जी टाइम आउं तव्हां सां गॾु हूंदुसि ज़रूरु, भिटाई जे जी हिन हिकिड़े बैत सां, जेको जंहिंमें इलाही मफ़हूम बि सम्झायल आहे ऐं मफ़हूम बि जी समायल आहे, त पतंग चाहीं पाण खे त अची आग उझाए, पतंग चाहीं वाह वाह पाण खे त अची आग उझाए, पचण घणा पचाया तूं पचण खे पचाए, वाक़ुफ़ थी वसाए जी आग न ॾिजाम खे। वाह त वाह अव्हां सां गॾु ॿियनि सभिनी दोस्तनि जा वॾा वॾ जॾहिं ॿुधो बि गॾु बि रहिया, ऐं ज़ाहिर आहे थोरियूं ॻाल्हियूं शायदि मूं जूं जेके आम ऐं रवाजी आहिनि उन्हनि खां मुख़्तलिफ़ बि हुजनि, पर आउं चाहियां पियो त लतीफ़ शुनासी जे हवाले सां अहिड़ियूं ॻाल्हियूं बि करणु घुरिजनि असांखे जेके गैर रिवायती हुजनि, छाकाणि जो जेको गैर रिवायती माण्हू आहे उन ते ॻाल्हाइण जी ज़रूरत बि अहिड़ी आहे त उन ते नए ऐं आउं चाहियां पियो नेक्स्ट टाइम जॾहिं पाण वेठासीं त ॿियनि नुक़्तनि ते आउं भिटाई साईं जे फ़िक्र जे हवाले सां ख़ासि तौर ते पाण गुफ़्तगू कंदासीं त लतीफ़ जो फ़िक्र भला 250 साल गुज़रण जे बावजूद बि एतिरो हमगीर ऐं जामियो छो आहे? छा उन जा जेके मौज़ू आहिनि उहे भला को जामिद हुया छा, जा उन्हनि नुक़्तनि जी एॾी वुसत आहे जो अॼु बि उहे नुक़्ता असांखे जेको आहे रहबरी ऐं रहनुमाई कनि था, उहे असांजे लाइ एतिरा ई हमगीर आहिनि, एतिरा ई अहम आहिनि जेतिरा 250 साल जेको आहे अॻु हुया। त इन नुक़्ते ते आउं अव्हां खां इजाज़त वठंदुसि, सभिनी दोस्तनि खां मोकिलाणी कंदुसि, वॾी महिरबानी। हक़ मौजूद सदाईं गॾु, ईंदड़ वॾी मुलाक़ात में पाण महिरबानी डॉक्टर लतीफ़ साहब। साईं जे मुंहिंजा मुख़्तलिफ़ सुवाल तमामु घणा हुआ। सुवालनि जी मूं वटि ज़रूरु, तमामु जेकॾहिं घणी डिघी लिस्ट हुई मूं वटि सुवालनि जी। हिकु हा अधु सवाल आहे त आउं तकिड़ो उनखे उकलाए, छाकाणि जो हिकिड़ा दोस्त आहिनि मुंहिंजा लाड़काणे खां आया आहिनि, सो जी जी अचानक उन्हनि बि फ़ोन कई साजुर, पर उन्हनि को मूंखे वक़्तु न ॾिनो, तंहिं करे जी आउं जेको आहे अव्हां खां माज़रत सां इहा जेके इजाज़त ठीकु वठणु आहे चाहींदुसि। ठीकु हिकु अधु सवाल आहे, हिकु आहे जी। अधु सवाल आहे त उनखे मुख़्तसिर तौर ते उकलाए ऐं अव्हां खे इजाज़त वठां। न डॉक्टर साहब, सवाल पाण वरी हिकिड़ी नेक्स्ट कचहरी रखंदासीं जंहिंमें लतीफ़ ज़रूरु साईं जे ज़रूरु दौर जूं जेके सियासी समाजी हालतूं हुयूं उन्हनि ते बि गुफ़्तगू कबी, ऐं उन खां पोइ लतीफ़ साईं जेको जोगिन सामिन सां पंधु कयो आहे उन में जेके हुनजा एक्सपीरियंसिस थिया आहिनि उन्हनि ते पाण खे ॻाल्हाइणो आहे। ऐं लतीफ़ साईं जो जेको फ़िक्र आहे उन जो अक़ीदाना असर त सॼे समाज ते आहे, पर उनजो समाजी ऐं सियासी आउटपुट छो न मिली सघियो आहे, इन ते बि असां पंहिंजो जेको आहे सो ॻाल्हाईंदासीं। लतीफ़ साईं ते थियल तहक़ीक़ ते बि ॻाल्हाईंदासीं। ख़ुदि हुनजा लतीफ़ साईं हिकिड़े बहितर इंसान खे कीअं थो तश्कील ॾिए, हिकु समाज खे कीअं थो तश्कील ॾिए, हिकु आलमियत खे कीअं थो तश्कील ॾिए, इहे सभई सुवाल हुआ मूं वटि, पर तव्हां टाइम कोन्हे को। तव्हांजी महिरबानी, नेक्स्ट टाइम तव्हां खां इन्हनि इहे ई सुवाल कबा ऐं तव्हां सां इन्हनि सुवालनि ते गुफ़्तगू कबी। तव्हांजी वॾी महिरबानी। लख ज़रूरु लाइक़ मुंहिंजा डॉक्टर साहब, साईं, ईंदड़ लख लाइ। मुलाक़ात में ज़रूरु इन ते फोकस कंदासीं ऐं संगत सां जेको आहे कचहरी कबी। हक़ वॾी मौजूद, महिरबानी। सलामत हुजो सभु दोस्त। सदा मौजूद, सदा मौजूद, सदा मौजूद। महबूबा, डॉक्टर फयाज़ लतीफ़ गुफ़्तगू कई ऐं उन में इहो लाज़मी न आहे जूं, पर हुन जूं केतिरियूं ॻाल्हियूं ॾाढियूं काराइतियूं हुयूं। मिसाल तौरु लतीफ़ साईं ते उन सितह जी तहक़ीक़ न थी सघी आहे ऐं उहा जेका तख़लीक़ी तहक़ीक़ हुजणु खपे जंहिंमां असांजो समाज कुझु हासिलु करे सघे,
त उहा तहक़ीक़ न थी सघी आहे। इहा ॻाल्हि बिल्कुलु 100% दुरुस्त आहे त लतीफ़ साईं सां इहा तमामु वॾी बेवाजिबी आहे। हाणे मोट उन जा पंहिंजा तमामु घणा रीज़न्स आहिनि, पर आउं चाहींदो आहियां त आउं पाण गुफ़्तगू न करियां। हीउ जेको लाइव सेशन आउं रखंदो आहियां त उन में पाण गुफ़्तगू न कयां, ॿिया जेके दोस्त आहिनि उहे उन ते गुफ़्तगू कनि। डॉक्टर साहब हिकिड़ी ॻाल्हि कई त जेके पंहिंजो फाशिस्ट क़ुवतूं आहिनि उहे लतीफ़ साईं ते कब्ज़े जी कोशिशि कंदियूं रहियूं आहिनि ऐं लतीफ़ साईं खे हुननि पेशी अहिड़े अंदाज़ सां कयो आहे जो लतीफ़ साईं जो जेको असुलु फ़िक्र आहे, असुलु जेको जोहर आहे, उहो माण्हुनि ताईं पहुची न सघियो आहे, छाकाणि त उहो हिन रियासत सां मुवाफ़क़त रखे ई नथो। उन सां कंहिं बि रियासत सां, कंहिं बि जाबिर जेका फाशिस्ट क़िस्म जी रियासत हुजे थी त उन सां भिटाई जो फ़िक्र नथो रखे। ऐं उन दौर में बि लतीफ़ साईं सां जेके अदावतूं थियूं जिन जो मूं ज़िक्र कयो, उहे अदावतुनि जो सिलसिलो अॼु ताईं जारी आहे। कॾहिं कॾहिं असां ईअं था अची, मिसाल तौरु संदसि सौटराणी जेके सौट हुआ उहे झोक जी जॾहिं जंग थी हुई त उहे सूफ़ी शाइनाए जे ख़िलाफ़ु हुआ, लाज़मी तौर ते भिटाई जा उहे मुखालिफ़ हुआ, तंहिं करे उन भिटाई जी हिमायत हुई सूफ़ी शाइनायत सां, उन जे करे हुननि खे सूफ़ी शाइनायत सां दुश्मनी करणी हुई। ईअं मुतलवी जेको सैयद हुआ, कलोड़ा हुआ, ईअं मखदूम हुआ, ईअं खोड़ सारा ॿिया जेके हुन जा मुखालिफ़ हुआ, पर इहा मुखालफ़त जेका हुई उहा अॼु ताईं हलंदी थी अचे। कॾहिं असां लतीफ़ साईं जो केॾारो कढी था छॾियूं संदसि कलाम मां, कॾहिं इहो था चऊं त लतीफ़ साईं जे कलाम में 70% धारियो कलाम शामिलु आहे, कॾहिं कॾहिं असां 10 जुल्द लिखी एॾी ख़तरनाक क़िस्म जी हथ चुरान था कयूं जो लतीफ़ साईं जी ॿोलीअ खे असीं तब्दील करण जी कोशिशि था कयूं, उन जी शाइरी जा जेके घाड़ेटा आहिनि उन्हनि खे बि असीं तब्दील करण जी कोशिशि था करियूं। ऐं लतीफ़ साईं ते 3.25 सदियूं गुज़रण खां पोइ बि उनखे न सम्झी सघण वारो जेको सुवालु आहे, इहो सुवालु कुझु ईअं आहे त जीअं सुकरात खां पोइ उन खां पोइ हिकिड़ो ऊंदाहो दौरु आयो जेको तक़रीबन 1200 सालनि ताईं, यानी का 1.5 सदी ताईं, 1.5 साल ताईं जेको हिकिड़ो ऊंदाहो दौरु आयो, त इहा बिल्कुलु बि नई ॻाल्हि न हुजणु खपे। मुफ़क्किर पैदा थींदा आहिनि, पोइ सदियुनि ताईं वरी ऊंदाहे दौर जो कब्ज़ो उहो समाजनि मथां, दुनिया मथां थींदो आहे, पर वरी बेदारी जो हिकिड़ो नओं दौरु, जीअं ॿिए दफ़ा जेको हिन वक़्तु असां बेदारी जे दौर में मौजूदु आहियूं, जेको 17वीं सदी खां वरी शुरू थिए थो ऐं हीअं अञा ताईं हलंदड़ आहे। उन में यूरोप में तमामु वॾा फ़लसफ़ी पैदा थिया, उन खां पोइ असां वटि हिते नंढे खंड में ॾखिण एशिया में तमामु वॾा जेके आहिनि से उहे ॾाहा पैदा थिया। त इहा का एॾी वॾी ॻाल्हि कोन्हे का त भिटाई साईं ते 3 सदियुनि ताईं अमल न थी सघियो आहे, पर हिकिड़ी शइ असांखे ज़हन में रखणु खपे त लतीफ़ साईं खे भले अक़ीदे जे ई बुनियादनि ते, पर समूरी सिंध लतीफ़ साईं ते जंहिं नमूने सां एतमाद करे थी ऐं जंहिं नमूने सां लतीफ़ साईं खे फॉलो करे थी, त इहा इंतिहाई वॾी ग़ैरमामूली ॻाल्हि आहे। ऐं अञा इन खां वधीक वॾी ग़ैरमामूली ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो अहिड़ो मुफ़क्किर, हिकिड़ो अहिड़ो ॾाहो जंहिं पंहिंजी ॾाहप जो इज़हार शाइरी वसीले कयो, उन ॾाहे जे जेको दरगाह ते, या उन जी जेका दरगाह न चवां, दर्सगाह चवां, छाकाणि त मुफ़क्किरनि जूं दर्सगाहूं थींदियूं आहिनि, दरगाहूं न थींदियूं आहिनि, उन दर्सगाह ते 365 ॾींहं यानी समूरो साल ऐं गुज़िरियल 3.25 सदियुनि खां वठी लाॻीतो हिकिड़ो इज्तिमाउ आहे, उहो जारी रहंदो थो अचे। ऐं तंबूरे जी तंदूं जेके आहिनि उहे तूं जी तंवार कंदियूं थियूं रहनि ऐं उहे माठियूं नथियूं थियनि। हीअ दुनिया जो पहिरियों मुफ़क्किर आहे जेको पंहिंजे ज़िंदगी में बि हुन वटि माण्हुनि जा हुजूम हूंदा हुआ ऐं उन खां पोइ 3.25 सदियूं गुज़री चुकियूं आहिनि, अॼु बि हुनजी दरगाह ते अव्हांखे माण्हुनि जा मेड़ा मतल मिलंदा ऐं उहो ॾींहुं ख़ाली न आहे जो लतीफ़ साईं जो उहो राग न छिड़ंदो हुजे, उहा तंद न छिड़ंदी हुजे। त इहा का तमामु वॾी माम आहे, जंहिं माम खे असांखे सम्झण जी ज़रूरत आहे। ऐं ॾिसां थो त ॿियो कहिड़ो असांजो आलिम जेको आहे सो उहो मौजूदु आहे, त उनखे असां इहा गुज़ारिश कयूं असीं उन्हनि खे वठूं। कलमती साहिबु जिन बि असां सां शामिलु आहिनि ऐं उन सां गॾोगॾु ॿिया बि दोस्त आहिनि। साईं कलमती साईं, जेकॾहिं साईं गुल हसन कलमती साहिबु जेकॾहिं असांखे ॿुधी रहियो आहे त उन्हनि खे इहा गुज़ारिश आहे त जेकॾहिं उहे अचणु चाहिनि था लाइन ते त महिरबानी करे मूंखे हिकिड़ो कमेंट कनि त जीअं साईं साहिब सां जेका आहे सा उहा गुफ़्तगू करे सघूं ऐं उन्हनि खां पुछी सघूं। मूं इनवाइट काफ़ी दोस्तनि खे कयो आहे ऐं
जेकॾहिं साईं कलमती साहिबु नथा अचनि त पोइ पाण पंहिंजे प्रोग्राम खे कंक्लूड कंदासीं ऐं उनखे ख़तमु कंदासीं। सो कलमती साहिबु जिन खे मुंहिंजा गुज़ारिश करे छॾी आहे त उहे जेकॾहिं अचनि था त पोइ पाण वरी उन्हनि सां बि गुफ़्तगू कंदासीं। सो भिटाई साईं जो जेको फ़लसफ़ो आहे उहो शाइरी थींदी अलामतुनि में आहे। शाइरी को नाविल त आहे कोन, ऐं शाइरी को रिसर्च पेपर बि कोन्हे को, शाइरी को अहिड़ो मकालो बि कोन्हे को जंहिंमें सिधी तरह सिधियूं ॻाल्हियूं कजनि। ऐं लतीफ़ जंहिं दौर में हुयो ऐं जंहिं दौर में हू रही रहियो हुयो, उन दौर में जेके हुन सां दुश्मनियूं हुयूं ऐं जेके हुन सां अदावतूं हुयूं, उन सूरत में त अञा वधीक हुनजी शाइरी अलामतुनि में आहे। पर जेकॾहिं असां थोरो बि गौर कंदासीं ऐं जेको असीं चऊं था त लतीफ़ ॾुखियो आहे, बिनिहत पंहिंजो उहो सम्झ में न ईंदड़ आहे, त इहा टोटली असांजी ग़लति ॻाल्हि आहे। आख़िर कहिड़ो सबबु आहे त जेको हुन हिकु रिसालो लिखियो लतीफ़ साईं, सिर्फ़ु हिकु रिसालो, उन ते हज़ारे किताब लिखिया विया। उन ते ट्रम्प खां वठी एस.टी. सोरले ताईं, एस.टी. सोरले जो जेको भिट जो शाह जेको लिखियलु आहे, उहो हुनजो एॾो कमाल दर्जे जो किताबु लिखियलु आहे जो असांखे जेकॾहिं उहो किताबु असीं पढ़ी वठूं, मिसाल तौरु हू छा थो करे, सभ खां पहिरियां जेको बुनियादु बनाए थो उहो इहो थो बुनियादु बनाए त लतीफ़ साईं खां अॻु लतीफ़ साईं जे वक़्त जूं ऐं ईंदड़ जेके मुमकिना जेके समाजी ऐं सियासी हालतूं हुयूं ऐं जेके सिंध ते काहूं हुयूं, उन्हनि जो पूरी हिकिड़ी जामिया लिस्ट थो पेश करे त कहिड़ा कहिड़ा कब्ज़ागीर, कहिड़ा कहिड़ा जेके आहिनि उहे लश्करकशूं करे सिंध ते आया। ज़ाहिर आहे उन जे नतीजे में भिटाई जेको कलाम पेश थो करे, हिकिड़ो त पासो उहो जेको मज़ाहिमत वारो आहे लतीफ़ साईं वारो, उहो लतीफ़ साईं पंहिंजे कलाम में पेश करे थो ऐं असांखे तक़रीबन हर सुर में, मिसाल तौरु सुहिणी जेका दरिया क्रॉस थी करे, दरिया पार पई पंहिंजे मिहार सां थी मिले, ऐं हिकिड़ी शादीशुदा औरत उहा पंहिंजे महबूब सां दरिया पार पई हुन पासे वञे थी, त इहा मज़ाहिमत आहे, इहो इनकार आहे, इनकार बाग़ी कंदा आहिनि। ऐं भिटाई रुॻो सूफ़ी शाइर न हुयो पर हिकिड़ो बाग़ी शाइर बि हुयो, ऐं उहो उन वक़्त जे जेके मुरवज रस्मूं हुयूं, जेके इंसानी आज़ादियुनि जे ख़िलाफ़ु हुयूं, उन जे सख़्तु ख़िलाफ़ु हुयो लतीफ़ साईं। ऐं नतीजे में हू सुहिणीअ खां, हिकु शादीशुदा औरत खां जेको सो दरिया, दहशतुनि वारे दरिया उहो पार पाराए पंहिंजे महबूब सां मिलाए थो, त इहा बग़ावत आहे लतीफ़ साईं जी। लतीफ़ साईं हिकिड़ो बाग़ी शाइर बि हुयो ऐं हुनजी शाइरी जा अलाए केतिरा पासा आहिनि। इंसानी आज़ादियुनि जे हवाले सां जॾहिं असीं मूमल जे मिजाज़ खे ॾिसूं था ऐं काक तड़ ते था असीं हलूं, त उते इंसानी आज़ादियुनि जो उहो अज़ीम तसवर ॾिनल आहे जेको यूरोप में फ्रेंच रेवोल्यूशन खां पोइ वञी उहो आयो, जेको अॼु असीं यूरोप जी आज़ादियुनि जो जेको असीं हिते ज़िक्र कंदा आहियूं, इहो ज़िक्र दरअसल असांजे लतीफ़ साईं सदियूं अॻु में इहो करे चुको हुयो। हलो हलो काक तड़िए जिथे नींहं उछल, न का झल न पल सबका पसे प्रिय खे। हाणे इंसानी आज़ादियुनि जे हवाले सां एॾे कमाल दर्जे ते हिकिड़ो मुफ़क्किर बीठो आहे। उन खां पोइ लतीफ़ साईं समाज जी जेका तरतीब ॾिए थो, समाज जो जेको बाक़ाइदे समाज खे जेको अॾे थो, उहो जेकॾहिं उहो पासो असीं लतीफ़ साईं जो वठंदासीं त उहो बि ग़ैर मामूली आहे। मोहबती मेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो, तिन्ही जे वेड़े पाणे ईंदो बादशाह। यानी समाज मोहबतुनि सां ई अॾे सघिजे थो। मोहबतूं जॾहिं हूंदियूं समाज में त लाज़मी तौर ते उते तरक़ी थींदी, उते असां हिक ॿिए जे अहंजनि जो जेको आहे सो इदराक रखंदासीं ऐं असां हिक ॿिए जे लाइ छाकाणि त असीं मोहबत कंदड़ हूंदासीं, तंहिं करे असां हिक ॿिए जा सूर बर्दाश्त न करे सघंदासीं। हाणे उहा जेका मोहबत हूंदी लाज़मी तौर ते उहा ॿधी हूंदी आहे, ॿधी लाज़मी तौर ते हिकिड़ी ताक़त हूंदी आहे, ताक़त लाज़मी तौर ते हिकु तब्दीली हूंदी। उनजे करे असांखे इन्हनि सभिनी शयुनि खे सम्झणो पवंदो त लतीफ़ साईं हिकु फ़र्द सां, जॾहिं फ़र्द जी ॻाल्हि थी अचे त लतीफ़ साईं चए थो, हू चवनी तूं मचो वाता वराए, अॻु अॻिराई जो करे खता सो खाए। हाणे इहो जेको फ़र्द जो रवैयो हुजणु खपे, लतीफ़ साईं उनखे तय थो करे। भिटाई साईं उनखे तय बीठो थो करे त जॾहिं हिकिड़ो इंसानु कीअं हुजणु खपे। जेकॾहिं को तव्हां सां चबे थो, तव्हां सां ग़लति सलत थो ॻाल्हाए, त तव्हां ख़ामोश रहो, तव्हां उन सां का बि उनखे मोट उन तरह जी न ॾियो। वरी जॾहिं समाज जी अॾावत थो करे त उन अॾावत जे लाइ जिदोजहद थो कराए। ईअं समाज पाणे पाणे कोन अॾिजी वेंदो आहे, ईअं समाज ॻाल्हियुनि सां कोन अॾिजी वेंदो आहे। ससुई जा 5 सुर दरअसल उन जिदोजहद जी अलामत आहे। उन जिदोजहद, जीअं डॉक्टर साहिबु चयो त लतीफ़ साईं जो अलामतुनि जो शाइर आहे, ज़ाहिर आहे शाइरी थींदी अलामतुनि में आहे, पर उहा ससुई जेका
एॾी वॾी स्ट्रगल थी करे त उन जा 5 सुर लतीफ़ साईं लिखिया ऐं उन्हनि 5 सुरनि में मुसलसिल हू जेको पुनू ॾांहुं वञे थी। दरअसल उन इनकलाब ॾांहुं थी वञे, पर उनजो हिकिड़ो ग़ैर मामूली पहलू आहे त आख़िर लतीफ़ साईं ससुई खां पंधु छो थो कराए, आख़िर उन मर्द खां पंधु छो नथो कराए, उन पुनू उतां छो नथो अचे। ज़ाहिर आहे केच मकरान ताईं, बंबोर खां वठी केच मकरान ताईं ॾींहं लॻा हूंदा ऐं जेको पुनू खे खणी विया पंहिंजा भाइर, त उनखां पोइ पुनू खे होश बि आयो हूंदो, उहो पंधु छो नथो करे, ससुई पंधु छो थी करे। उनजो मेन रीज़न इहो आहे त दुनिया में सभई जेके इनकलाब आया आहिनि उन में औरत जी पार्टिसिपेशन थी आहे, उन में औरतुनि जॾहिं हिसेदारी ॻंढी आहे तॾहिं ई उन्हनि समाजनि में तब्दीलियूं अची सघियूं आहिनि। तंहिं करे भिटाई सभ खां पहिरियां त औरत खे एम्पावर थो करे। ऐं ॿियो जेको असां मज़हबी नुक़्ते नज़र खां लतीफ़ साईं खे ॾिसंदा आहियूं त अव्हां जे लाइ छा इहा हैरानगी जी ॻाल्हि न आहे त लतीफ़ जूं 7 सूरमियूं उहे नॉन मुस्लिम हुयूं। 7 सूरमियूं जेकी 7 क्वीन्स ऑफ लतीफ़ असीं चऊं था उहे नॉन मुस्लिम हुयूं। लतीफ़ साईं जा तक़रीबन 90% जेके कैरेक्टर आहिनि, ॼाम जसोतण हुजे, लाखो फुलाणी हुजे या जखरो हुजे, इहे सभ जा सभु नॉन मुस्लिम किरदार हुआ। साबित थियो त भिटाई साईं मज़हबनि खां उत्तम हुयो। हुनजो मज़हब इंसानियत, प्यार, समाज, माण्हू ऐं आलमियत ऐं पंहिंजो वतन ऐं पंहिंजी धरती हुई। हुनजो मज़हब इहो हुयो, हू कंहिं ख़ासि मज़हब सां तालुक़ु रखंदड़ कोन हुयो जो हू वेही उन मज़हब जी जेका असां प्रचार करे हा। नतीजे में अव्हां ॾिसो था त लतीफ़ साईं जे कलाम में असांखे शराब जो ज़िक्र मिले थो, लतीफ़ साईं जे कलाम में असांखे सुहिणी जो किरदारु मिले थो, जेको असांजे मुरविज समाजी उसूलनि तहत बि सुहिणी खे असां मोतबर न सम्झंदासीं, जेका पंहिंजे मुड़ुस खे छॾे पंहिंजे महबूब सां मिलणु वञे, दरिया टिपी ऐं मिलणु वञे ऐं उन में फ़ना थी वञे। त इहे ग़ैर मामूली जेके ॻाल्हियूं लतीफ़ साईं असांखे ॿुधायूं आहिनि, उहे उनखे सम्झण जी ज़रूरत आहे। ऐं ॻाल्हि एतिरी ॾुखी कोन्हे का, ॻाल्हि तमामु सादी पई आहे, तमामु सिंपल पई आहे त भिटाई साईं खे पंहिंजे हक़ीक़ी ऐं तख़लीक़ी अंदाज़ में इंटरप्रेट करण जे लाइ को बि सरकारी इदारो पंहिंजो किरदारु अदा न कंदो। मिसाल तौरु शाह अब्दुल लतीफ़ भिटाई यूनिवर्सिटी, ख़ैरपुर यूनिवर्सिटी ठहियलु आहे, हिकिड़ी यूनिवर्सिटी हिकु मुफ़क्किर जे नाले सां ठहियलु आहे। उते भिटाई ते कहिड़ो कमु थी रहियो आहे? कुझु बि न। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई चेयर, उहा काफ़ी उन किताब छपाया आहिनि, कलाची जर्नल बि उतां निकिरंदो आहे, पर उन में जेका साॻी ॻाल्हि जेका डॉक्टर साहबु कई, डॉक्टर फयाज़ कई, त उन में मयारी कमु केतिरो थो थिए। ज़ाहिर आहे उते उहे इनकलाबी ऐं मज़ाहमती ॻाल्हियूं न थी सघंदियूं। उहो इन जे करे त उहे सरकारी इदारा आहिनि। सरकार भला उन जे लाइ छो मदद कंदी त सरकार जे ई ख़िलाफ़ु जेको आहे सो उहो फ़िक्र उन्हनि जे साम्हूं अचे। सो इहे इलाही सारा मल्टीपल क़िस्म जा जेके रीज़न आहिनि, उन्हनि जे करे भिटाई साईं जी जेका हक़ीक़ी हैसियत आहे, जेको हक़ीक़ी फ़िक्र आहे, उहो फ़िक्र असांजे माण्हुनि ताईं न पियो पहुचे। नतीजे में असीं अक़ीदनि जो शिकार आहियूं ऐं अक़ीदत जे बुनियादनि ते असां लतीफ़ खे वठूं था। पर हिकिड़ी हैरानगी जी ॻाल्हि इहा बि आहे त असां जॾहिं लाड़ सिंध में वञूं था त असांखे लतीफ़ साईं जा हाफ़िज़ मिलनि था, न रुॻो हाफ़िज़ पर ॿोलीअ जा वॾा माहिर। ऐं इहा का नंढड़ी ॻाल्हि कोन्हे का त हिकिड़ो अहिड़ो मुफ़क्किर जंहिं असांजे ॿोलीअ जी हिफ़ाज़त कई, जंहिं असांजे समूरी जेका तारीख़ हुई ऐं असांजा जेके तारीख़ी रवैया हुआ उन्हनि रवैयनि खे बयानु कयो। उन अञा अंग्रेज़ पहुतो ई न हुयो त उन अंग्रेज़ जे लाइ असांखे होशियारी वठराई, उन असांजी ॿोलीअ खे बचायो। उन दौर में जीअं डॉक्टर साहबु चयो त फ़ारसी ॿोली जेका आहे उहा सरकारी ॿोली हुई, पर लतीफ़ उन दौर में चयो जे तूं पारसी सिखे त ॻोल्हो तूं ग़ुलाम। केॾी ग़ैर मामूली ॻाल्हि आहे ऐं केॾी बग़ावत वारी ॻाल्हि आहे ऐं केॾी इनकार जेको बाग़ीअ ई इनकार कंदा आहिनि, ॿियो केरु न कंदो आहे। त उन दौर में लतीफ़ साईं इन क़िस्म जी ॻाल्हि बीठो थो करे। हाणे जेका हस्ती, जेको मुफ़क्किर इनकलाब पंहिंजे हथनि ते खणी आचे रहियो आहे, जेको सिर अॾनि ते रखाए थो, जेको काट त पई क़बूल में जो फ़िक्र ॾिए थो, जेको पतंग चाहीं पाण खे त अची आग ओझाए, उन अहिड़े क़िस्म जो फ़िक्र ॾिए थो। त उन हस्तीअ खे भला असां इहा तक़ाज़ा छो था रखूं त सरकारी सतह ते उन जी तख़लीक़ी तहक़ीक़ थी सघंदी। मिसाल तौरु अॼु ताईं भला इहो तइ थी सघियो आहे त भिटाई साईं कहिड़ी उमिरि में कहिड़ो सुर लिखियो, कहिड़ी शाइरी कई। हाणे इहे इंतिहाई ग़ैर मामूली सुवाल आहिनि।
असां उथंदे ई जेको असीं सुर रखूं था उहो सुर उन जी जेका तरतीब आहे उन ते बि माण्हुनि खे इख़्तिलाफ़ आहिनि। मिसाल तौरु भिटाई को 40 सालनि खां पोइ त पंहिंजी शाइरी कोन शुरू कई हुई, पर उथंदे ई असां पंहिंजो अक़ीदनि वारा सुर था रखूं ऐं उन्हनि अक़ीदनि वारनि सुरनि रखण जे करे असांखे भिटाई कुझु ईअं थो लॻे त उथंदे ई हू पोढ़ो थी ॼाओ हुयो, हू पंहिंजी वॾी उमिरि वारो थी ॼाओ हुयो। बाबा शुरू वारनि ॾींहंनि में लाज़मी तौर ते भिटाई वटि मिजाज़ हूंदो, मिजाज़ जी माम हूंदी, उन जे करे असांखे इन्हनि शयुनि ते बि तवजह ॾियणो पवंदो। अॼु ताईं भिटाई जे फ़िक्र जी, भिटाई जे रिसाले मुबारक जी जेका तरतीब आहे उहा तरतीब ई दुरुस्त करणु न ॾिनी वई आहे। असां कल्याण यमन कल्याण जा जॾहिं केतिरा ई बैत पढ़ूं था, उहे बैत मुकमिल तौर ते हिकिड़ी मज़ाहिम जो नालो आहिनि जिन खे मुंहिंजे नंढड़े, ऐं हिकिड़ो नंढड़ो अणपढ़ियो माण्हू आहियां, मुंहिंजे अकुल मूजिबि उहे केॾारो जो हिसो हुजणु खपनि, पर असां कल्याण ऐं यमन कल्याण में उन्हनि बैतनि खे रखियो आहे ऐं यमन कल्याण ऐं कल्याण शांतीअ जा सुर आहिनि। असांजे सभिनी मुहक़िक़नि इहो लिखियो आहे त शांतीअ जा सुर आहिनि। हाणे जिथे शांती जा सुर आहिनि त उते अॻियां अॾनि वटि पोयनि सिर संभाया जहिड़ी ॻाल्हि आहे, सदरिया शराब जूं कोह पचारू कनि जहिड़ी ॻाल्हि आहे, या माई मोखीअ मतारनि जो ज़िक्र आहे, उते बि शराब जूं भठियूं ठहियूं पियूं आहिनि, उते उहे मतारा शराब पीअण था वञनि, या खोड़ ॿिया अहिड़ा मज़ाहिमत वारा बैत उन शांती अमुन ऐं प्यार वारे सुरनि में मौजूदु आहिनि। त इहा लतीफ़ सां हिकिड़ी संजीद ऐं हिकिड़ी शौरी दुश्मनी आहे त जीअं इन मुफ़क्र जो जेको कलाम आहे उहो कलाम हिकु डिसिप्लिन तौरु, हिकु ज़ाब्ते तौरु, छाकाणि त भिटाई हिकिड़े डिसिप्लिन जो नालो आहे। इहा टोटली ग़लति ॻाल्हि आहे, इहा ग़लति एप्रोच आहे त भिटाई सरकार जेको आहे सो उहो सम्झ में न ईंदड़ आहे। भिटाई साईं मुकमिल तौर ते सम्झ में ईंदड़ आहे, पर उनखे तरतीब ॾींदड़ ऐं उन ते तहक़ीक़ कंदड़ माण्हुनि उनखे एतिरो त मुंझाए रखियो आहे जो आम माण्हू दरगाह ते वञी पुटनि जूं बासूं थो बासे, धागा फीणा थो वठे, पर उन जे फ़िक्र खे मुंझाइण जे करे उनखे अॼु ताईं सम्झी न सघियो आहे। पर जेकॾहिं असांजा जेके वतन दोस्त स्कॉलर आहिनि, असांजा पंहिंजे वतन ऐं धरतीअ सां प्यारु कंदड़ जेके माण्हू आहिनि, उहे जेकॾहिं उन ते जेका तख़लीक़ी तहक़ीक़ आहे उहा कनि त लतीफ़ साईं बाक़ाइदे हिकु डिसिप्लिन तौरु असांजे साम्हूं ईंदो। छा कहिड़ो डिसिप्लिन? अवां वटि सुवालु पैदा थींदो, कहिड़ो डिसिप्लिन? लतीफ़ साईं सभ खां पहिरियां हिकु अज़ीम इंसान जी तरतीब थो ॾिए त हिकु फ़र्दु कीअं हुजणु खपे। लतीफ़ साईं पंहिंजे फ़िक्र में पोइ हिकु ख़ानदान खे तरतीब थो ॾिए। लतीफ़ साईं पंहिंजे फ़िक्र में पोइ हिकु समाज खे तरतीब थो ॾिए। लतीफ़ साईं पंहिंजे फ़िक्र में हिकु दर्जाबंदी सां क्लासिफाइड अंदाज़ में पोइ वरी हिकु क़ौम खे तरतीब थो ॾिए। ऐं लतीफ़ साईं उन ई दर्जाबंदी ऐं क्लासिफाइड ऐं इंतिहाई क्रिएटिव अंदाज़ सां वरी हिकु आलम खे तश्कील थो ॾिए। इहा हैरानगी जी ॻाल्हि आहे। पर जीअं त लतीफ़ साईं जा इहे सभई जेके ॾाहप जा जेके मिज़ाज आहिनि उहे असां सां मुशाबियत नथा रखनि, असांजे रियासत सां मुशाबियत नथा रखनि। उन जे करे भिटाई ते उन अंदाज़ में कमु थियणु ॾियणो ई न आहे। नतीजे में इहा प्रोपगेंडा हलाइणी आहे त लतीफ़ इस्टेब्लिशमेंट जो शाइर हुयो, कॾहिं कहिड़ो उन ते तोहमत मड़े छॾणी आहे। त छाकाणि त हिकिड़ी अव्हांखे ज़हन में रखणु घुरिजे ॻाल्हि सभिनी साथियुनि खे त भिटाई जो जेको फ़िक्र आहे उहो महवर आहे सिंध जो, ऐं बाक़ी उन खां पोइ जेके बि फ़िक्र आया आहिनि उहे सभु जा सभु रिपीटेशन ऑफ लतीफ़ आहे। ऐं त इन हद ताईं बि वेंदुसि, इन हद ताईं बि चवण जे लाइ तयारु आहियां त भिटाई खां पोइ जेको बि लिटरेचर आयो आहे उहो रिपीटेशन ऑफ लतीफ़ आहे। छाकाणि त जेके जिन माण्हुनि लिखियो आहे लतीफ़ खां पोइ वेंदे अॼु जे दौर ताईं, भला उन्हनि अहिड़ो कहिड़ो ख़्यालु पेश कयो आहे जेको लतीफ़ पेश न कयो हुजे। मुंहिंजो सुवालु आहे इहो तव्हां सभिनी दोस्तनि जा ॾियो मुंहिंजो इहो सुवालु आहे त आउं नालो कंहिं बि अदीब जो कंहिं राइटर जो नथो खणां, पर मुंहिंजो रुॻो इहो सादो सुवालु आहे त लतीफ़ खां पोइ जेतिरो बि लिटरेचर, जेतिरो बि अदब, उहा शाइरी हुजे, नाविल हुजनि, कहाणियूं हुजनि, जेको बि हुजे, जीअं बि हुजे, उहो कहिड़ो नओं ख़्यालु पेश थियो आहे जेको भिटाई न पेश कयो हुजे। साबित थियो त लतीफ़ खां पोइ वारो समूरो अदब रिपीटेशन ऑफ लतीफ़ आहे, लतीफ़ साईं जो वर्जाव आहे। पोइ जंहिं सुहिणो वर्जाव कयो आहे लतीफ़ साईं जो,
कंहिं बि सिंफ़ में, नाविल में, कहाणीअ में, शाइरीअ में मुख़्तलिफ़ तरीक़नि सां जंहिं सुहिणो वर्जाव कयो आहे उहो असांजे लाइ तमामु वॾो अदीब आहे, ऐं जंहिं सुहिणो वर्जाव न कयो आहे त उहो असांजे लाइ नंढो अदीब आहे। उनजे करे भिटाई खां पोइ समूरो अदब ज़ाहिर आहे को मुफ़क़िर जेको 3 सदियुनि ताईं एग्ज़िस्ट करे ऐं शिदत सां असांजे समाज में मौजूदु हुजे, उहो जेसिताईं निबरंदो न तेसिताईं उनजी रिप्लेसमेंट कीअं थी सघे। उनजी रिप्लेसमेंट मुमकिन ई न आहे जेसिताईं उहो ख़ुदि न निबिरे। हाणे उनखे निबरणु ऐं उनखे निबेरणु उन्हनि माण्हुनि जो कमु आहे जेके पंहिंजे धरती, पंहिंजे वतन, पंहिंजनि माण्हुनि ऐं पूरे आलम सां मुहबत ऐं इश्क कंदड़ आहिनि। ऐं इहा डॉक्टर साहिब जी बिल्कुलु दुरुस्त ॻाल्हि हुई जेका हुननि पंहिंजे हिकिड़े ख़ासि अंदाज़ में चई त असां वटि PhDयूं बि उहो PhD अलाउंस जे लाइ थियनि थियूं। असां वटि PhDयूं इन जे लाइ नथियूं थियनि त को असां ग़ैर मामूली क़िस्म जा मकाला या थीसिस असां ग़ैर मामूली ॾेई पंहिंजे समाज खे कुझु ॾियूं। समूरा जेके तरक़ी याफ़्ता जेके मुल्क आहिनि ऐं ख़िता आहिनि, उतां जी तरक़ीअ जो राज़ उतां जूं यूनिवर्सिटियूं आहिनि ऐं उतां जा PhD स्कॉलर आहिनि। पर असां वटि बदकिस्मती आहे त असां जीअं त पोइते पियल समाज टी दुनिया सां तालुक़ु रखंदड़ आहियूं, तंहिं करे असां वटि पैसो तमामु वॾी माना थो रखे। उनजे करे असां हर उहो कमु करियूं था जंहिंमां असांखे पैसा हासिलु थी सघनि, ऐं असां वटि PhDयूं बि घणे क़दुरु इन ई सिलसिले में कयूं वेंदियूं आहिनि त जीअं उन जा अलाउंसिस मिली सघनि, असांखे प्रोमोशन्स मिली सघनि ऐं असां हिकु ख़ासि पोज़ीशन हासिलु करे सघूं। भला जेकॾहिं आउं ग़लति आहियां त अॼु ताईं असांजे सिंध जे ऐं वेंदे मुल्क जे यूनिवर्सिटियुनि कहिड़ियूं इजादूं कयूं आहिनि, कहिड़ियूं इनोवेशन्स अॼु ताईं असां वटि अची सघियूं आहिनि? बिल्कुलु बि न। उनजे करे इहे जेके PhDयूं थियनि थियूं, डॉक्टर फयाज़ जी बिल्कुलु दुरुस्त ॻाल्हि हुई, उहे PhDs वारा जेके सिलसिला आहिनि उहे बि क्रिएटिव रिसर्च न आहे, उहा मिक़दारी रिसर्च आहे, यानी उनजो तइदादु वधाइणो आहे, पर उन में तख़लीक़ का नई ॻाल्हि ॾियणी न आहे। ऐं भिटाई साईं खे जॾहिं असीं उनखां रुजू था करियूं, सच पुछो इहा हैरानगी जी ॻाल्हि आहे, मुंहिंजे लाइ घटि में घटि हैरानगी जी ॻाल्हि आहे। मुंहिंजे नंढड़े दिमाग़ ऐं नंढड़े अकुल ऐं हिकिड़ो अबोझ ऐं हिकिड़ो अनपढ़ियो माण्हू आहियां, जॾहिं आउं उनजी गहराई में थो वञा त लतीफ़ साईं जो हिकिड़ो बैत उहो सची बची हिकु मैनिफेस्टो तौरु मुंहिंजे साम्हूं थो अचे। ऐं इहा ग़ैर मामूली ॻाल्हि आहे। इहा हिकिड़ी एॾी वॾी ॻाल्हि आहे जो जेकॾहिं असां उन ते गौर कयूं त उहा असांखे समूरी सूरत हाल सम्झ में अची वेंदी त भिटाई हिन दुनिया जो, रुॻो सिंध जो न, हू पैदा सिंध में थियो ऐं हुन सिंधी ॿोलीअ में शाइरी कई। ऐं इहा ऐं बदकिस्मती त कोन चवंसि, इहा फ़ख़ुर जी ॻाल्हि आहे त असांजी ॿोलीअ में लतीफ़ साईं शाइरी कई, न रुॻो ॿोलीअ में शाइरी कई पर असांजी ॿोलीअ खे सगारो बि बनायो। उन एॾो वॾो फ़िक्रु ॾिनो जो अवां हैरान थींदा त 17वीं सदी में जॾहिं ॿियो बेदारी जो दौरु आयो त उहो 17वीं सदी जो ॿियो ऐं टियों ॾहाको हुयो, जंहिंमें फ़लसफ़ो नए सिरे सां पेर साए रहियो हुयो। ऐं असांजी सिंध धरतीअ में, असांजी सिंध में जेको आउं फ़र्ज़ु कयो इन शइ जी दावा थो करियां, अॼु इन शइ जी अवां जा ॾाढो दावा थो करियां त बाबा बराबरी, इश्तराकियत, सोशलिज़म जो जेको नारो हुयो उहो दरअसल उहो सिंध ॾिनो हुयो। उन वक़्तु मोड ऑफ प्रोडक्शन एग्रीकल्चर हुई ऐं सूफ़ी शाइनाए चयो जेको खीड़े सो खाए। कॉमरेड मार्क्स जो उहो जेको मामिलो आहे उहो इलाही घणो देरि सां आहे, पोइ जो आहे, यानी बराबरी, इश्तराकियत ऐं इंसानी बराबरी, मुआशी बराबरी जो जेको तस्वर आहे उहो सिंध मां पैदा थिए थो। ऐं इन बि दावा तां बिल्कुलु इन जी ॻाल्हि जी दावा थो करियां त सूफ़ी शाइनात जे पस मंज़र में जेको फ़िक्रु हुयो उहो फ़िक्र लतीफ़ हुयो। हीअ जेके अवां सभई मज़ाहिमत जा बैत पढ़ो था ऐं जेके अवां वेड़ जा बैत पढ़ो था, इहो भला आख़िर कंहिंजो ज़िक्र आहे? इहो असां केॾारे जो बि जेको जंगी कल्चर ॾिसूं था त उन मां अधु केॾारो जो जेको जंगी कल्चर आहे उहो अरब कल्चर त आहे कोन, उहो निज सिंधी जंगी कल्चर आहे। त असां इन्हनि बैतनि खे आख़िर उन झोक वारी जंग खां जेकॾहिं उन सां नथा ॻंढियूं त कहिड़ी जंग में असां दाख़िल कंदासीं? सो ख़ैर भिटाई जो हिकिड़ो सिलसिलो उहो लामहदूद सिलसिलो आहे, पर इहा हिकिड़ी बहितरी जी ॻाल्हि आहे त असां हाणे जॾहिं बि जंहिं बि मुफ़क्किर ऐं जंहिं बि PhD स्कॉलर सां मुखातिबु थियूं था त हिकिड़ो कन्फेस, हिकिड़ो एतिराफ़ु इहो ज़रूरु अचे थो त भिटाई ते उन अंदाज़ में कमु थियो ई न आहे जेको थियणु घुरिजे हा। ऐं चाहींदुसि त कुझु दोस्तनि जा जेको आहे सो उहे कमेंट पढ़ां। बहितरीनु चाचू तव्हांजी हर ॻाल्हि लख जी आहे, अलाह अव्हांखे कुझु महिरबानी अदा। राशिद लतीफ़ साईं तव्हांजी वॾी महिरबानी। नसीम रहमान पंवर चयो ग्रेट सर, थैंक यू सर।
हा, मुमताज़ आंदर साईं अता चांहि साहब खे इनवाइट कयो हासीं। बिल्कुलु ज़रूरु, अता मुंहिंजो महबूब दोस्त आहे, उनखे ज़रूरु आऊं जेको आहे सो इनवाइट कंदुसि। ऐं उन खां पोइ मीर ख़ादिम साईं महिरबानी वॾी, तव्हां मुंहिंजी तारीफ़ कई आहे। अता चांडियो साईं जी लतीफ़ वॾी महिरबानी। गुलहसन कलमती साहिब जिन जो आयो आहे हिकिड़ो कमेंट आयो आहे, सरकार जी नज़र लतीफ़ गेड़ू मफ़लर वेड़े दरगाह ते कंधु धूणियो, सरकारी सूफ़ियत जी प्रचार जो मक़सदु इहो आहे, जिदोजहद न कयो। बिल्कुलु साईं, अवां इंतिहाई ग़ैर मामूली साईं कलमती साहिबु, अवां इंतिहाई ग़ैर मामूली ॻाल्हि कई आहे त अवां दरगाह ते वञी कंधु धूणियो, जॾहिं त भिटाई ईअं चवे ई नथो। भिटाई त चवे थो सूर्यमरी सोभ खे त दिलि जा वहम विसार, हण भाला विड़ भाकुरीअ आॾी ढाल में ढार, मथां तेग तरार मार त मतारो थिए, होॾां हुन हकारियो हेॾां ई हणनि, सुरनायूं ऐं सुंदड़ा ॿिन्ही पार ॿुरनि, घोड़नि ऐं घोटनि रण में लाऊं लधियूं, कारे ककर हेठि मुंहुं जेड़ींदे छॾिया, कारा कुंद हथनि में अड़ल वछेरा हेठि, थी तिनी सी ॾेठि मोटण जिनी मीणो। हाणे भेटाई साईं त अहिड़े क़िस्म जी मज़ाहिमत पियो करे। अञा कलमती साहिबु ऐं ॿिया मुंहिंजा महबूब दोस्तो, अञा तव्हांखे ॿी हिकिड़ी जेका आउं सोचींदो रहंदो आहियां, अक्सर इहो इन जो वर्जाव कंदो रहंदो आहियां, त जेको सूफ़ीज़म आहे, अवां सॼी दुनिया जो सूफ़ीज़म ॾिसंदव त उहो सूफ़ीज़म उहो शख़्सी रवयनि ऐं ज़िंदगी गुज़ारण जे रुझाननि ताईं महदूद रहियो आहे। सभिनी सूफ़ियुनि खे अवां खणी ॾिसो, उन जी का बि मुनज़्ज़म ऑर्गनाइज़ेशन न रही आहे। ऐं इहा ॻाल्हि अर्ज़ु रखंदो आहियां त लतीफ़ साईं दुनिया जो पहिरियों मुफ़क्किर आहे जंहिं तसौफ़ जे समूरे हज़ारे सालनि जी जेके शख़्सी तजुर्बा हुआ, जेके ग्रुपनि वारा तजुर्बा हुआ, जेके उन जा मज़हबी तजुर्बा हुआ, जेके उन जा ग़ैर मज़हबी तसौफ़ जा तजुर्बा हुआ, सूफ़ीज़म जा जेके तजुर्बा हुआ, उन्हनि सभिनी जी तारीख़ जो हू पारखू हुयो, हू ॼाणू हुयो, ॼाणंदो हुयो। मौलाना रूमी जी त मसनवी पाण सां रखंदो हुयो। उन्हनि सभिनी तसौफ़ जे उन्हनि रुझाननि रवयनि खे साम्हूं रखंदे तारीख़ में पहिरियों दफ़ो सिंध धरती खे इहो शर्फ़ हासिलु आहे त लतीफ़ सरकार जहिड़ी हस्ती पैदा थी जंहिं सूफ़ीज़म खे हिकु डिसिप्लिन तौरु पेश कयो। वहदतुल वजूदी सूफ़ी हुयो लतीफ़ साईं, उन हिकु ज़ाब्ते, हिकु डिसिप्लिन, हिकु नज़रिये तौरु तसौफ़ खे पेश कयो। ऐं इहा हैरानगी जी ॻाल्हि आहे त तसौफ़ जेको लातलुक़ी जे पंध जो नालो आहे, जेको ओतारनि ऐं मकाननि वसाइण जी ॻाल्हि आहे, उन मां कढी भिटाई साईं तसौफ़ खे पहिरियों दफ़ो हिकु मज़ाहिमत में कन्वर्ट कयो ऐं उनखे हिकु डिसिप्लिन, हिकु ज़ाब्तो ॾेई समाजी कार्य उन जे लाइ लतीफ़ साईं पैदा कयो। ऐं इहा इंतिहाई ग़ैर मामूली ॻाल्हि आहे। ऐं इहा ॻाल्हि सूट नथी करे उन्हनि सभिनी जाबिर क़ुवतुनि सां जेके अवाम दुश्मन आहिनि, जेके अवामी हक़नि खे फॿाइनि थियूं। ऐं ज़ाहिर आहे इक़्तिदार बि उन्हनि वटि थो हुजे। उनजे करे इहो असां कीअं था सोचूं त भिटाई ते पंहिंजी हक़ीक़ी माना में का रिसर्च बि थी सघंदी या तहक़ीक़ बि थी सघंदी। असांजे हिन प्रोग्राम ते ख़ुदि केतिरा एतिराज़ आहिनि, केतिरे क़िस्म जा जेके आहिनि से उहे प्रेशर्स आहिनि त भाउ इन क़िस्म जा प्रोग्राम तव्हां छो था कयो, पोइ हीअं ॻाल्हायो, पोइ हूअं ॻाल्हायो। पर असांखे उन शयुनि जी परवाह न आहे। असां पंहिंजे हिन सिलसिले खे जारी रखंदासीं। ऐं भिटाई खे जेतिरो बि असांजो फ़हम आहे, जेतिरो बि असांजो अकुलु आहे, उन फ़हम ऐं अकुल मूजिबि असीं भिटाई खे पेश कंदा रहंदासीं। ऐं भिटाई जो जेको हक़ीक़ी रूह आहे, पंहिंजे अकुल ऐं ज़हानत जेतिरो बि असांखे अलाह साईं ॾिनो आहे अकुलु, उन मूजिबि असीं उनखे पेश कंदा रहंदासीं। आख़िर में रुॻो हिकिड़ी अव्हांखे गुज़ारिश कयां त भिटाई साईं लतीफ़ सरकार हिन दुनिया जो उहो मुफ़क्किर आहे, उहा हस्ती आहे, उहो मुफ़क्किर आहे जेको न रुॻो इंसानी समाज, न रुॻो असांजी क़ौम, पर पूरे आलमी समाज ऐं उन खां पोइ जेका काइनात आहे, उन समूरी काइनात ते बहस करे थो। हा साईं, बिल्कुलु कलमती साहिबु, लतीफ़ रवायती सूफ़ियत खां बग़ावत कई आहे, बेशक बग़ावत कई आहे लतीफ़ साईं। रवायती तसौफ़ खे लतीफ़ साईं रद्द कंदे हिकु अहिड़ो तसौफ़ ॾिनो आहे, हिकिड़ो अहिड़ो सूफ़ीज़म ॾिनो आहे जेको मुकमिल तौर ते समाजी कार्य सां भरपूर तसौफ़ आहे। ऐं समाजी कार्य वारो जेको तसौफ़ आहे उहो ई असांजे अहंजनि, असांजे सूरनि, असांजे ग़ुलामिन, असांजे पीड़ाउनि जो हल आहे। कलमती साईं, अवां जा लख लाइक़ सभिनी दोस्तनि जा रुॻो हिकिड़ी गुज़ारिश करे छॾियां त लतीफ़ साईं उहा हस्ती आहे जेका न रुॻो असांखे, असांजे ख़िते खे निजात ॾियारे सघे थी, पर पूरे आलम जे अहंजनि जो जेको इलाजु आहे उहो बि लतीफ़ साईं वटि आहे। ऐं लतीफ़ साईं सां गॾोगॾु असांखे साइंसी इल्म बि हासिलु करणु खपनि, छाकाणि त साइंस असांजो अॼु जो वॾे में वॾो सच आहे। ॾाहप
ऐं साइंस, इहे ॿ शयूं ॾाह भिटाई जी सूरत में असां वटि मौजूदु आहे। ऐं साइंस में असांजी जेके आला तइलीमी इदारा आहिनि उन्हनि खे पंहिंजो किरदारु अदा करिणो पवंदो, तॾहिं ई असां पाण भरा थी सघंदासीं। अवां दोस्तनि जा वॾा वॾा लख लाइक़ जो अव्हां एतिरो टाइम ॾियो था ऐं रोज़ाना बुनियादनि ते अव्हां प्रोग्राम में शरीक थियो था। ऐं अव्हां ऑनलाइन त कॾहिं 50 ॼणा था हुजो, कॾहिं 15 ॼणा था हुजो, पर उन वीडियो खे हज़ारनि में माण्हू ॾिसनि था। ऐं रातो की जेका वीडियो आहे, अॼु मंझंदि ताईं मूं ॾिठो त कलमती साहिब वारी जेका गुफ़्तगू हुई, उहा गुफ़्तगू 1100 माण्हू ॿुधी ऐं ॾिसी चुका हुआ अॼु मंझंदि ताईं। उनखां पोइ केतिरनि माण्हुनि ॾिठी हूंदी, उहो त वरी वाल ते चेक कबो। सो हीअ असांजो जेको डिस्कशन आहे, असांजी जेका गुफ़्तगू आहे, असांजी जेका कचहरी आहे, उहा कचहरी का आम कचहरी न आहे, उहा ग़ैर मामूली कचहरी आहे। सभिनी दोस्तनि जो थोराइतो आहियां, शल सदा आबाद हुजो, ख़ुशि हुजो। अॼु 10 सुर मां मूं बैत पढ़िया हुआ ऐं वरी बि 10 मां जेका सो हिकिड़ो बैत पढ़ी अव्हां खां मोकिलाईंदुसि। उहो बैत आहे लाखा ओ लाखा, लाखे फुलाणी जी ॻाल्हि आहे, जेको मामूर यूसुफ़ानी लिखियो आहे, 7 सूर ऐं 10 ॾातार। लाखा लाखा ओ लाखा, लाखा लॻे ॾींहं घाड़ीअ यकीअं घारीअं, मथां वसे मींहुं वलड़नि वास फुलारिया। शिखाणी घाड़ी जो ज़िक्र पियो करे लतीफ़ साईं, जेका अॼु बि बदीन ज़िले में मौजूदु आहे। ऐं लाखे फुलाणी खे पोइ चवे त लाखा मींहुं वसियो आहे। ऐं इहो जेको विलासे जा पट आहिनि, जेके कढण खां मथां जेके विलासे जा पट आहिनि, कढण समेत उते लाखे फुलाणी जा इहे सॼा माॻ हुआ, जिथे हू लखीअ ते चढ़ी लोड़ खणी इन्हनि पटनि ते ईंदो हुयो। ऐं अची इन समूरनि पटनि ते लाखो ठाड़ियल त हुयो, पर हू लॼनि जो मुहाफ़िज़ हुयो। उनखे बि भिटाई साईं ॻाए थो, जेको इंसाननि जो तहफ़ुज़ करे थो, जेको नंगनि ऐं दंगनि जो तहफ़ुज़ करे थो, जेको ज़ालिमनि सां विड़े थो, उनखे बि हू पंहिंजो अज़ीम किरदारु बनाए थो छॾे। अव्हां सदाईं आबाद हुजो, सदाईं ख़ुशि हुजो। पंहिंजूं कचहरियूं ज़िंदगी रही त उहे जारी ऐं सारी रहंदियूं। हक़ मौजूदु, जिए लतीफ़, जिए आलम इंसानियत।